बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पाण ही जल जलालहू, पाण ही जान जमाल, पाण ही सूरत पिरीअ जी, पाण ही हुस्न कमाल, पाण ही पीर मुरीद थिए, पाण ही पाण ख़याल, सभु सभोई हाल मंझाई मालूम थिए। अस्सलामु अलैकुम तमाम नाज़रीन, उम्मीद करियां थी तव्हां सभु बिल्कुलु ठीकु हूंदव। खोड़ सारियूं दुआऊं अव्हां जे लाइ, नेक तमन्नाऊं अव्हां जे लाइ। ऐं अव्हां जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जोयो अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में अव्हां सभिनीनि खे दिलि जी गहराई सां मां भलीकार चवां थी। हैव अ गुड मॉर्निंग। सुबुह जो सलाम अव्हां सभिनीनि खे क़बूल पवे। सुबुह जो टाइम ऐं ॾाढो सुठो टाइम सॼे ॾींहं में जेकॾहिं को पहर ॾिसिजे त हिकिड़ो शाम जो पहर ॾाढो ख़ूबसूरत लॻंदो आहे, सुबुह जो पहर तमामु ख़ूबसूरत लॻंदो आहे। उहे माण्हू जेके मॉर्निंग पर्सन आहिनि, जेके सुबुह जो सवेर उथंदा आहिनि, त उन्हनि जो ॾींहुं यकीननि ॾाढो सुठो गुज़रंदो हूंदो। हर कंहिंजो हिकिड़ो पंहिंजो स्केजुअल ऐं हिन वक़्तु घर खां थी सघे थो निकिरंदा हुजो या अव्हां पंहिंजे कमनि कारनि ॾे वञी चुका हुजो, ॿारनि खे स्कूल ज़रूरु अव्हां मोकिलियो हूंदो। एग्ज़ाम्स बि हलनि पिया 9th ऐं मैट्रिक जा, उन्हनि सभिनीनि ॿारनि खे बि ऑल द बेस्ट बि चवंदा आहियूं। ऐं यकीननि अव्हां जा पेपर्स आहिनि त पेरेंट्स बि तमामु घणो अव्हां जो ख़्यालु कंदा हूंदा, पंहिंजो बि तमामु घणो ख़्यालु कयो। उहा जेका टेंस वारी कंडीशन हूंदी आहे न, उन मां जॾहिं ॿाहिरि निकिरंदा आहियूं त ई सुठो कुझु करे सघंदा आहियूं। पाणी जी हिकिड़ी बॉटल पाण सां गॾु ज़रूरु हुजणु खपे। पर सभई जेके बि व्यूवर्स ॿुधनि पिया, अव्हां सभु यकीननि हिकिड़ो पंहिंजो स्केजुअल खणी हलंदा हूंदो। जॾहिं सुबुह जो निकिरो था त हिकिड़ी पाणी जी बॉटल पाण सां गॾु ज़रूरु हुजणु खपे। मौसम आराम आराम सां तमामु गरम थिए पई, ॾींहं गरम थियनि पिया। पंहिंजो ख़्यालु रखंदासीं त ई यकीननि पंहिंजा कमकार सुठे तरीक़े सां करे सघंदासीं। चवंदा आहिनि त जी ख़ुशि आहे त जहान ख़ुशि आहे, न त का बि शइ भाईंदी कोन्हे का, वणंदी कोन्हे का। ऐं थोरी बि तबियत नासाज़ हूंदी आहे त पोइ जेतिरी बि ख़ुशी हुजे असांखे उहा सुठी कोन लॻंदी आहे, पंहिंजे पाण खे फिट महसूसु न कंदा आहियूं असां। ऐं जेकॾहिं ठीकु हूंदा आहियूं, नॉर्मल डे हूंदो आहे, तॾहिं बि उहो ॾाढो सुठे तरीक़े सां गुज़री वेंदो आहे। कोशिशि हमेशह इहा हूंदी आहे त जेको बि कमु कयूं उन में 100% ॾियण जी कोशिशि कयूं। मूंखे लॻंदो आहे त को बि माण्हू परफेक्ट न हूंदो आहे। हा, परफेक्शन जे थोरो क्लोज़ केरु थी सघे थो, पर को बि परफेक्ट नथो थी सघे। इहा ॻाल्हि पॉसिबल न आहे, मूंखे न लॻंदी आहे इहा ॻाल्हि पॉसिबल। त कोशिशि यानी असांजे हथ में आहे, कोशिशि करे सघूं था, कोशिशि करणु बि खपे। कोशिशि खां अलावा मूंखे नथो लॻे त का ॿी वधीक वॾी शइ हूंदी। कंटिन्यूटी ज़रूरु आहे, मुस्तक़िल मिज़ाजी जंहिंखे चयो वञे थो। जेको बि कमु आहे, जेको बि गोल आहे, जिथे बि अव्हां पहुचणु चाहियो था, त उन कंटिन्यूअस प्रोसेस में पाण हलंदासीं त यकीननि असांजी जेका मंज़िल आहे उहा असांजी ई आहे। ऐं असांजी मंज़िल बि असांखे वार्मली वेलकम ज़रूरु कंदी। नाज़रीन, अॼु खोड़ सारियूं ॻाल्हियूं कंदासीं ऐं अॼु जो प्रोग्राम बेहदि ख़ूबसूरत बणिजे इनशाला अव्हां ताईं पहुचंदो। उनजे पोयां रीज़न इहो आहे त ॿ जेके शख़्सियतूं मुंहिंजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि, तमामु ख़ूबसूरत शख़्सियतूं आहिनि ऐं जिन जो पंहिंजी पंहिंजी फील्ड में ॾाढो बहितरीनु, ॾाढो ख़ूबसूरत कमु थियल आहे। घण रुखी शख़्सियत उन्हनि खे मां चवां, ॿई जेके महिमान आहिनि, तॾहिं बि मां चई सघां थी, इनमें को मुंहिंजो चवण जो वधाउ न हूंदो। ऐं जेको इंसानु पंहिंजी फील्ड में बहितरीनु कमु करे थो ऐं उन्हनि जे ॻाल्हाइण जो अंदाज़ ख़ूबसूरत हुजे, लफ़्ज़नि जी चूंड ख़ूबसूरत हुजे, जॾहिं ॻाल्हाइनि नौजवाननि ते सहर तारी थी वञे, किथे बि ॻाल्हाइनि, कंहिं बि स्क्रीन ते ॻाल्हाइनि, कंहिं बि स्टेज ते ॻाल्हाइनि, क्लासरूम में ॻाल्हाइनि, नौजवान उन्हनि खे पोयां वेही पचारीनि ऐं उन्हनि जूं सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं वेही कनि। ऐं किथे बि उन्हनि जी प्रेज़ेंस हुजे, अवी मौजूदु हुजो। अव्हांखे खोड़ सारा मैसेजिस ईंदा हुजनि त हा, असांजो टीचर तव्हांजे प्रोग्राम में आयल हुयो, या अवी किथे बि कोई बि प्रोग्राम कंडक्ट कयो। खोड़ सारा कमेंट्स अव्हांखे मिलनि त ख़बर पवंदी आहे त उन्हनि जो कमु जेको आहे ॾाढो सिंसियर पर्सन उहे आहिनि ऐं पंहिंजो कमु ॾाढो सुठे तरीक़े सां करे रहिया आहिनि। इन ॻाल्हि जो अंदाज़ो पाण खे ज़रूरु थींदो आहे। जी, घणो वक़्तु न थी वठां, अव्हांखे ॿुधाईंदी हलंदसि त डॉक्टर गुलाम अली बुरड़ो साहिबु असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि। पाण इंटरनेशनल स्पीकर आहिनि, मोटिवेशनल स्पीकर आहिनि, एजुकेशनिस्ट आहिनि। मां पहिरीं बि चई चुकसि त लफ़्ज़नि जी जेका चूंड हूंदी आहे हुननि जी ॾाढी ख़ूबसूरत हूंदी आहे। जॾहिं ॻाल्हाईंदा आहिनि त उहो सहर ज़रूरु तारी थी वेंदो आहे। पाण डॉक्टर आहिनि, डॉक्टर प्रोफेसर गुलाम अली बुरड़ो साहिबु, जिन खे मां पंहिंजे प्रोग्राम में भलीकार चवां थी। अस्सलाम वालेकुम, हैव अ गुड मॉर्निंग। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो सर, ठीकु आहियो? जी, शुक्र आहे अल्लाह जो मिस्तार आहे। थैंक यू वेरी मच तव्हांजे मंच ते अची, अव्हांजे प्रोग्राम में अची, मेहरान टेलीविज़न नेटवर्क जे हिन सुबह मेहरान में अची हमेशह हिकिड़ी दिलि फ़रेबी जी, दिलकशी जी तमामु घणी अथाह बेअंतहा ख़ुशी जो अहसासु थींदो आहे।
ऐं अॼु पिण हुन अहसास खे एक्सपीरियंस करे रहियो आहियां। ज़बरदस्त तव्हांजा लख थोरा थैंक यू महिरबानी। थैंक यू सो मच फॉर योर वैल्यूएबल टाइम। तव्हांजी जॾहिं प्रेज़ेंस हूंदी आहे त असांजो प्रोग्राम ॾाढो ख़ूबसूरत बणिजी असांजे तमामु व्यूवर्स ताईं पहुचंदो आहे। माण्हू सभु न सुहिणा, पखी सभु न हंज, कंहिं कंहिं माण्हूअ मंझि अचे पोइ बहार जी। अॻियां वधूं था। अनवर सागर कांधड़ो साहिबु असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि। ॾाढा ख़ूबसूरत पाण शाइर आहिनि, पाण उस्ताद आहिनि, असिस्टेंट प्रोफेसर आहिनि, ग़ज़ाली कॉलेज में एसोसिएट प्रोफेसर आहिनि। ऐं उनखां अलावा जॾहिं बि ॻाल्हाईंदा आहिनि माशाल्लाह उन्हनि जो मौक़िफ़ रखण जो जेको अंदाज़ हूंदो आहे ॾाढो ख़ूबसूरत हूंदो आहे। मां वॾनि वॾनि स्टेजिस ते उन्हनि खे ॻाल्हाईंदे ॾिठो आहे। अच्छा, जेकॾहिं हाफ़िज़ चई सघूं त उस्ताद बुखारी जा पाण हाफ़िज़ बि आहिनि। शेख हयाज़ खे बि पाण ॾाढो सुठे तरीक़े सां पढ़ंदा आहिनि। जॾहिं पाण ॻाल्हाईंदा आहिनि त महसूसु थींदो आहे त लतीफ़ सरकार सिंधनि खे यादि आहे, महसूसु थींदो आहे त उन्हनि खे शेख हयाज़ यादि आहे, महसूसु थींदो आहे त पाण तमामु सुठनि शाइरनि खे पढ़नि था, सुठी पोइट्री उन्हनि खे यादि हूंदी आहे त इलाही सुठे तरीक़े सां मैसेज बि कन्वे कंदा आहिनि। दिलि जी गहराई सां अव्हांखे बि भलीकार चऊं था। अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो? ठीकु आहियो? माशाल्लाह, ज़बरदस्त ज़बरदस्त। कंहिं शेर सां जेकॾहिं शुरूआति थियो त ॾाढो सुठो लॻंदो। माहौल अहिड़ो आहे न जेकर लतीफ़ साईं जी शेर सां त कॾहिं पइजे कन थी, कॾहिं थीजे वात, हा हा, कॾहिं पइजे कन थी, कॾहिं कॾहिं थीजे वात, कॾहिं थीजे कात, कॾहिं थीजे बकरो। हा हा, ज़बरदस्त त ज़बरदस्त। लतीफ़ साईं जे हिन सिटुनि सां, छाकाणि त पाणीअ जो मसइलो बि आहे, तइलीमी मसइलो बि आहे, सिंध में बेचैनी बि आहे, उन सूरत हाल में तव्हांजो सुबुह महिरान प्रोग्राम में अचणु ऐं यकीननि तव्हांजी सॼी टीम जेका आहे उहे सभु भाइरनि वांगुरु आहिनि। ऐं सॼो हीउ जेको सॼो तव्हांजो मंच सजायो आहे इहो मूंखे पंहिंजे घर वांगुरु लॻी रहियो आहे, हिकिड़े ओताक वांगुरु लॻी रहियो आहे, पंहिंजे कल्चर वांगुरु लॻी रहियो आहे। मां जॾहिं बि आयो आहियां हिते मूं दिलि खोले ॻाल्हायो आहे, दिलि सां ॻाल्हायो आहे ऐं वॾे हिकिड़े सुकून ऐं इतमाद सां ॻाल्हायो आहे। छाकाणि त उते तव्हांजा मौज़ू उअं ई सिंध बाबति हूंदा आहिनि, धरती बाबति हूंदा आहिनि, तारीख़ बाबति हूंदा आहिनि, लिटरेचर बाबति हूंदा आहिनि। ज़बरदस्त ज़बरदस्त, तमामु बहितरीनु तमामु बहितरीनु। हीउ मंच तव्हांजो पंहिंजो आहे, महिरान टेलीविज़न जी स्क्रीन अव्हांजी पंहिंजी आहे, हीउ चैनल अव्हांजो पंहिंजो आहे। हमेशह दिलि जी गहराई सां ॿिन्हिनि महिमाननि खे भलीकार चयो आहे। जेके बि महिमान ईंदा आहिनि उन्हनि खे दिलि जी गहराई सां भलीकार चवंदा आहियूं। ऐं यकीननि जॾहिं असांजा सुठा गेस्ट असांजे हिन प्रोग्राम में मौजूदु हूंदा आहिनि त पूरो स्पेस उन्हनि जो हूंदो आहे। मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे त पूरो जो पूरो टाइम असां पंहिंजे आयल मौज़िज़ महिमाननि खे ॾियूं। अच्छा, डॉक्टर प्रोफेसर गुलाम अली वड़ो साहिब जिन जी तरफ़ अॻियां वधणु चाहींदमि। हिकिड़े उस्ताद जी मॉर्निंग यकीननि ॾाढी एनर्जेटिक, ॾाढी सुठी, ॾाढी ख़ूबसूरत रहंदी हूंदी। पुछणु चाहींदासीं कीअं सुबुह जो टाइम गुज़रंदो आहे? ताहिरा, असुल में थिए छा थो त जॾहिं तव्हां सुबुह जो ॿाहिरि निकिरो था जी, त मां त हमेशह खां वठी इहो सम्झंदो आहियां त हर सुठे ऐं आइडियल इंसान खे इहो सम्झी पंहिंजे ॾींहं जी शुरूआति करणी आहे। इहा इन दुआ सां त अलाह पाक मुंहिंजे हथ ऐं ज़ुबान खां हिन सॼी मख़लूक जेका हिन काइनात में मौजूदु आहे, जिन सां वञा थो, जिन सां ॻाल्हाईंदुसि, जिन सां मिलंदुसि, जिन सां मुंहिंजो मक़ामेलो थींदो, जिन सां मुंहिंजो इंटरेक्शन थींदो, जिन सां मुंहिंजी गुफ़्तगू थींदी, जिन सां मुंहिंजो वहिंवार थींदो, त मुंहिंजे हथ, मुंहिंजे ज़बान, मुंहिंजे ज़हन, मुंहिंजे ज़मीर, मुंहिंजे लफ़्ज़नि, मुंहिंजी सोचुनि, मुंहिंजे ख़्यालनि, मुंहिंजे तहरुक, मुंहिंजी मूवमेंट, मुंहिंजी चुरपुर, मुंहिंजे हर उन जिस्मानी, ज़हनी, दिली, रूहानी अमल मां उन्हनि खे को न को फ़ाइदो पहुचे। बहितरीनु। छाकाणि त इंसाननि जी मख़लूक जी, मां सुबुह जो जॾहिं यूनिवर्सिटी पहुचंदो आहियां त कोशिशि कंदो आहियां त मुर्कूं विखेरियां, उमीदूं विखेरियां ऐं गॾोगॾु मुहबतूं विखेरियां। छो त उस्ताद मुहबतुनि जा सफ़ीर हूंदा आहिनि। बिल्कुलु। उस्ताद शागिर्दनि खे इहो ॿुधाईंदा आहिनि त तव्हांजे लाइ का बि शइ नामुमकिन कोन्हे। ऐं ख़ासि तौर ते जीअं तव्हां मुंहिंजे सुबुह जी माना पुछा करियो था त आउं हमेशह खां इहा कोशिशि कंदो आहियां त नौजवाननि खां सलाम दुआ रखां, उन्हनि सां लह विचड़ रखां, उन्हनि खां ईअं गुज़री न वञा जहिड़ो कोई आउं बेजान इंसानु हुजां। उन्हनि सां नज़र मिलायां, उन्हनि सां ज़हन मिलायां, उन्हनि सां दिलियूं मिलायां, उन्हनि सां उत्साह उन्हनि जे लाइ बणिजां ऐं उन्हनि खां बि उत्साह वठां। छो त चवंदा आहिनि त यूथ इज़ ब्यूटी, ब्यूटी इज़ फ्रेशनेस, फ्रेशनेस इज़ एवरीथिंग इन लाइफ। बिल्कुलु बिल्कुलु ईअं ई आहे, नो डाउट नो डाउट सर, तव्हां बिल्कुलु ठीकु चओ पिया। ऐं मुंहिंजे ख़्याल सां उस्ताद खे हुजण बि ईअं खपे। उस्ताद जॾहिं साम्हूं हुजे त तव्हां उन्हनि सां कुझु ॻाल्हाए सघो, जेको तव्हांजे अंदर में हुजे तव्हां उन्हनि जे साम्हूं इक़रार करे सघो, चई सघो। असां त अहिड़ा बि उस्ताद ॾिठासीं जॾहिं उहे साम्हूं ईंदा हुआ त असां बिल्कुलु ईअं रोबोट बणिजी वेंदा हुआसीं। यादि न हूंदो त साहु बि खणणो आहे, जॾहिं उहे वेंदा हुआ त पोइ यादि ईंदो त हा असांखे साहु बि खणणो आहे। सो मैथमेटिक्स जा अनफॉर्चुनेटली टीचर्स ईअं हूंदा आहिनि। मां हमेशह चवंदी आहियां त इंग्लिश डिपार्टमेंट जा टीचर्स ॾाढा सुठा, ॾाढा पोलाइट आहिनि। छो त माइनर जॾहिं पढ़ंदा हुआसीं त इंग्लिश डिपार्टमेंट जा उस्ताद असां ॾे ईंदा हुआ त महसूसु थींदो हो त हा वाह, इंग्लिश डिपार्टमेंट जा जेके उस्ताद आहिनि ॾाढा काइंड आहिनि, ॾाढा पोलाइट आहिनि, ॾाढा लविंग आहिनि। पर अनफॉर्चुनेटली मैथ्स जा ईअं न हूंदा आहिनि। ख़ैर सर, तव्हां खां बि पुछणु चाहींदासीं, कांधड़ो साहिब खां पुछणु चाहींदासीं त हिकु प्रोफेसर जी मॉर्निंग कीअं हूंदी आहे, तव्हांजी कीअं मॉर्निंग गुज़रे थी? सभ खां पहिरियां मूंखे त इहो फ़िक्रु हूंदो आहे त
टीवी ॾिसजे त ख़बरूं को राति जो वाक़ियो त न थियो आहे। सही अप टू डेट हुजे माण्हू। पोइ टीवी ॾिसण खां पोइ जेको आहे मां वॉक ते हलियो वेंदो आहियां, उते पखियुनि जूं ॿोलियूं ऐं वॉक जो मज़ो पंहिंजो हूंदो आहे। ऐं उते इहो ज़रूरु इरादो हूंदो आहे त रस्ते में शेर को कलाम गुनगुनाईंदो वञिबो आहे जीअं सुकून हासिलु थिए। ऐं इहो इरादो हूंदो आहे त जीअं ई कॉलेज में ऑफिस में पहुचजे त पंहिंजे दोस्तनि सां सुठो रवैयो रखिजे, भले नमूने खिकार कजे ऐं ॿारनि खे उन तपाक सां, उन इरादे सां, उन उमेद सां स्कूल छॾिबो आहे त बाबा सुठे नमूने सां हर क्लास तव्हांजो अहम आहे, उन में तवजो सां पढ़णो आहे ऐं वरी उन्हनि खे वापसि जॾहिं खणिबो आहे त वरी उन ई तपाक सां भलीकार कबो आहे ॿारनि खे बि। ईअं स्कूल कॉलेज में बि क्लास में घणो वक़्तु ईअं माण्हू हूंदो आहे त जीअं माण्हू पंहिंजनि सां वेठो ॻाल्हाए ऐं हिकिड़ी दिलचस्प ॻाल्हियुनि सां शुरूआति कबी आहे ऐं दिलचस्प ॻाल्हियुनि सां उते सुबुह ख़तमु। नौजवान चयो वेंदो आहे न त मुस्तक़बिल जा महिमार आहिनि, त उन्हनि खे उस्ताद बि ओढ़ाई घुरिजनि ऐं उस्ताद त यकीनन इंस्पिरेशन हूंदा आहिनि। उस्ताद ई असांखे उत्साह बख़्शींदा आहिनि, उस्तादनि खे ॾिसी असां अॻियां वधणु चाहींदा आहियूं। अच्छा सर, तव्हां खां मां पुछणु चाहींदमि त हिन वक़्तु जेकर ॾिसूं पिया त 9th मैट्रिक जा एग्ज़ाम्स हलनि पिया ऐं जेको असां वटि सिस्टम आहे एग्ज़ाम्स कंडक्ट करण जो, उनखे कीअं था ॾिसो ऐं इहो भला तरीक़ेकार कीअं ख़तमु थियणु खपे? तव्हांजो पर्सपेक्टिव छा आहे त एग्ज़ाम्स कीअं कंडक्ट थियणु खपनि? ॾिसो, दुनिया में ॿिनि क़िस्मनि जी असेसमेंट थींदी आहे। असां जॾहिं एग्ज़ामिनेशन जी ॻाल्हि था कयूं त बुनियादी तरह असां असेसमेंट जी ॻाल्हि था कयूं ऐं असेसमेंट जो मतिलबु हूंदो आहे त ॿार जे जेको सॼे 6 महीननि में साल में हू पढ़ी चुको आहे, उनजे मयार, उनजे मिक़दार, उनजी सम्झ, उनजे शौर, उनजे इदराक, उनजी अंडरस्टैंडिंग, त हुन जेके बि कोर्सिस पढ़िया, जेके बि ॻाल्हियूं उस्तादनि खां ॿुधियूं, जेके बि सब्जेक्ट्स ऐं मज़मून हुन पढ़िया, जेके बि हुनजे अंदरि मुताले जे हेठि आया, मुशाहिदे जे हेठि आया, उनजे ॿुधण जे हेठि आया, त उन में हू एक्चुअली सिखियो केतिरो। यानी असेसमेंट असां कंदा आहियूं, सिख्या मेजर कंदा आहियूं, माप कंदा आहियूं त सिख्या जो जेको अमल हो, सिखण ऐं सेखारण जो जेको अमल हो, नयूं नयूं स्किल्स, नयूं नयूं डायमेंशन्स, नवां नवां रुख, नवां नवां इल्म जूं नयूं धाराऊं, उहे ॿार सिखी केतिरो सघियो आहे। फ़क़ति ऐं फ़क़ति सॼी दुनिया में एग्ज़ामिनेशन जो, असेसमेंट जो इहो हिकिड़ो ई मक़सदु आहे। छो त हिन काइनात में तव्हां ताहिरा अग्री कंदव त असां का बि ॻाल्हि बिना मक़सद जे न कंदा आहियूं। स्कूल वञण जो मक़सदु आहे त जीअं असीं सिखी सघूं ऐं इम्तिहान जो मतिलबु आहे त असां खां इहो जॾहिं मालूम कयो वञे त हीउ केतिरो सिखी सघिया आहिनि, त जीअं आईंदा जो जेको लाहे अमल आहे सिख्या जो, उनखे वरी उन नतीजनि जे बुनियाद ते वधीक लाहे अमल तइ कयो वञे। पर बदकिस्मती सां असां वटि रोट लर्निंग आहे, असां वटि मेमोराइज़ेशन आहे। असीं फ़क़ति ऐं फ़क़ति ॿार जे यादगिरी जी कुवत खे चेक करियूं था। असां हुनजे एनालिटिकल पावर खे, हुनजे शेद करण जे पावर जे, तजिए करण जे पावर खे, शयुनि खे मुख़्तलिफ़ शयुनि खां ॾिसण जी ताक़त खे, क्रिटिकल थिंकिंग खे, क्रिटिकल रिफ्लेक्शन खे, क्रिटिकल इवेल्युएशन खे, हू शयुनि खे जज केतिरो करे सघे थो, हू हुन मां नतीजा कहिड़ा अख़ज़ करे थो, हू हुन मां कहिड़े मक़सदनि ऐं कहिड़े नतीजनि ते पहुचे थो। बदकिस्मती सां असांजो जेको पूरो एग्ज़ामिनेशन सिस्टम आहे, उहो इन्हनि सभिनी शयुनि खां आरी आहे। उहो इन्हनि सभिनी शयुनि खे इंक्लूड नथो करे। हू जेका शइ इंक्लूड कजे थी उहा आहे रोट लर्निंग। हिन मेमोराइज़ केतिरो कयो, फलाणो माण्हू किथे जाओ, कहिड़ी तारीख़ ते जाओ, हिन जा मतिलबु छा आहे, हिन जी माना छा आहे। रटू तोता तयार करण जी जी एग्ज़ैक्टली, जेका इहा पेरेटिंग थिए थी, जेका रोट लर्निंग थिए थी, इहा छा थी करे त इंसान जे जेके तख़लीक़ी कुवतूं आहिनि उनखे तमामु घणो डैमेज करे थी, उनखे नुक़सानु पहुचाए थी। इन जे करे आउं सम्झां थो त हिन वक़्तु जीअं असां वटि यूनिवर्सिटी में सेमेस्टर सिस्टम हूंदो आहे, त उन में घटि में घटि असां छा था कयूं, स्टूडेंट वॉइसिस, शागिर्द जो आवाज़, शागिर्द जी लोच, शागिर्द जी सोच, शागिर्द जो पॉइंट ऑफ व्यू, शागिर्द इन तरफ़ कहिड़े रुख खां सोचे थो, उन जा पर्सपेक्टिव्स कहिड़ा आहिनि, उन जा रुख कहिड़ा आहिनि, उन जा मसइला कहिड़ा आहिनि, उन जूं डिफिकल्टीज़ कहिड़ियूं। त आउं इहो चाहींदुसि थोरो मुख़्तसरनि तव्हांखे ॿुधायां त फॉर्मेटिव असेसमेंट जेका आहे उहा समेटिव असेसमेंट खां इलाही गुना बहितर हूंदी आहे। हिन वक़्तु सॼी दुनिया टेक होम एग्ज़ाम जे तरफ़ वञे पई। हू चए पई तव्हां हीअ बुक्स खणी वञो, हिननि किताबनि खे रिव्यू कयो, हिननि ते सोचो, हिननि खे एनालाइज़ कयो, हिन खे पार्ट्स में ब्रेक कयो, पोइ लिखी खणी अचो। इहा फॉर्मेटिव असेसमेंट मुसलसल हर 15 ॾींहं हलंदी रहे थी, जंहिं ते पोइ हुनजो ग्रेडिंग कजे थी। असीं छा था कयूं, असीं ॿारनि खे चऊं था त तव्हीं वञी हिनखे सॼा रटा हणो ऐं रटा हणी पोइ मोटी अचो, उहो सॼो वरी रीप्रोड्यूस कयो पंहिंजे पेपर्स में, उनखे एज़ इट इज़ वरी तव्हां छापियो। पहिरें उनखे रटियो, रटण खां पोइ उनखे वरी सुफ़नि ते छपियो, पोइ सुफ़नि खे असीं ॾिसूं ऐं उनखां पोइ इहो तइ करियूं त तव्हां छा सिखिया आहियो। हाणे इन सॼे अमल में, इम्तिहान जे अमल में सिख्या खां सवाइ बाक़ी सभु कुझु आहे। सभु कुझु आहे ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे, जंहिं ॿार जी मेमोरी शार्प हूंदी, जंहिंजी सुठी हूंदी, त उहो हिकिड़ी सुठी रिज़ल्ट खणी ईंदो। उहो ॿारु जेको क्रिएटिव हूंदो ऐं उहो उन तरीक़े सां सभु शयूं मेमोराइज़ न करे सघंदो हूंदो, ज़ाहिरी ॻाल्हि आहे पोइ उन ॿार जे मुक़ाबले में
जेको सुठो यादि करण वारो आहे त हुनजो रिज़ल्ट कुझु घटि अचे थो। ऐं असांखे वरी सर ईअं लॻंदो आहे जेके क्रिएटिव माइंड हूंदा आहिनि उन्हनि खे ईअं लॻंदो आहे त शायदि असांखे कुझु नथो अचे, शायदि असां पोइ हिते रहिजी वेंदासीं, शायदि दुनिया अॻियां वधी वेंदी, पर ईअं न हूंदो आहे। क्रिएटिव माण्हू खे हमेशह दुनिया वेलकम कयो आहे ऐं दुनिया उनखे जेको आहे सो एक्सेप्ट कयो आहे, पर असां वटि कुझु तरीक़ेकार ॿियो हूंदो आहे। सर अव्हां खां मां पुछणु चाहींदमि, छा त सम्झो त तरीक़ेकार कीअं हुजणु खपे एग्ज़ाम्स कंडक्ट करण जो? सभ खां पहिरियां त जेको MCQs ऐं पेपर कढण जो तरीक़ो आहे उहो उन मूजिबि हुजे त तव्हां ॿारु पढ़ियो केतिरो आहे, ॿारु पढ़ियो आहे त उन मां इस्तफ़ादो केतिरो हासिलु कयो आहे ॿारु, उन में असां वटि इहो सही साईं चयो त सन ऐं वग़ैरह पुछिया था वञनि या मोटियूं मोटियूं ॻाल्हियूं पुछी थियूं वञनि, न ईअं न आहे। नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं जेके आहिनि उहे तव्हां पुछी सघो था हुननि खां, त उन मां इस्तफ़ादो हुन केतिरो कयो आहे ॿारु, उन मां हुनजी ज़हन जी अप्रोच जी ख़बर पइजी सघे थी। हींअर मिसाल तौरु जदीद दौरु आहे, AI जे ज़रिए तव्हां ॿार खां पुछी सघो था, हर ॿारु AI इस्तेमालु थो करे, उन ज़रिए बि तव्हां तरीक़ेकार इख़्तियार करे पुछी सघो था हुनखे कमांड ॾियणु केतिरी थी अचे। कमांड ॾियण वारो मक़सदु इहो आहे त उहो केतिरी ग्रिप आहे हुनजी पंहिंजे सब्जेक्ट ते, ऐं उहो जेको सिस्टम सॼो हिननि खे तब्दील करिणो पवंदो जदीद दौर ते। राति मां ॾिठो पियो हिकिड़े चैनल ते वेठो हिकिड़ो जवान छोकिरो 12-13 सालनि जो, उहो चए पियो लाखों रुपया मां कमायां थो AI ज़रिए, ऐं मां वेबसाइट सिखी आहियां, वेबसाइट मैनेज करणु ठाहिणु, उहो लाखों रुपया कमाए थो ऐं AI ज़रिए कमाए पियो थो। त हीउ जदीद दौरु थी वियो आहे, नंढड़ो ॿारु बि तव्हांखे सुवाल जो जवाबु ॾेई वेंदो, ॻोल्हे वेंदो, पर उनखे कमांड ॾियणु अचे थी या नथी अचे। जदीद दौर में इहो अची वियो आहे त तव्हां उस्तादनि लाइ बि सहूलियत थी वई आहे त तव्हां हुनखे कमांड ॾियो, मौज़ू ॿुधायो त तव्हांखे MCQs बि तयारु करे ॾींदो। MCQs उहे जेके आहिनि उहे कुझु कारमद आहिनि जेके AI ठाहे थो, पर उन AI खे वरी कमांड ॾियणी पवंदी। जीअं साईं चयो त उहो पढ़े केतिरो थो, पढ़े केतिरो थो, हुनजो अहम मक़सदु मोटो मक़सदु हासिलु कयो आहे न, असुलु मक़सदु इहो आहे न। जीअं अरस्तू चयो त दोस्ती छा आहे, त दोस्ती खे पंहिंजी जेका मईशत आहे, पंहिंजो जेको दौलत आहे उन में उनखे शुमारु कयो। हुन चयो दौलत में जेके तव्हांजे करे गाॾी आहे, तव्हां वटि बिल्डिंग आहे, त उन में हिनखे शामिलु कयो, दोस्ती खे बि। त साॻी तरह त हिन खे दौलत में शामिलु कयो तव्हां पंहिंजी तालीम खे हिकिड़ो ज़ेवर करे सम्झो। उस्ताद उन तरीक़े सां, जीअं वाक़ियो ताज़ो थियो आहे हिन में तव्हां ॾिठो हूंदो, डानू दांदल में हिकिड़े उस्ताद कापी खां रोकियो त हुनखे हिकिड़े शागिर्द जेको ॿिए जे पारां ॾिए पियो जुड़े जो मंज़ूर हुन थपड़ वाए कढी। ऐं उस्ताद बुखारी हिकिड़ो शेर आहे इन ॻाल्हि ते ई त हिननि जूं चमाटूं अञा यादि आहिनि, अखियूं खोल ओ क़ौम उस्ताद आहिनि, हिननि जे हक़नि जो हिसाब ई त न आहे, सॼी क़ौम सरही जे ही शाद आहिनि। त हिकु त कापी कल्चर खे रोकणो पवंदो, ॿियो सिस्टम सॼो तब्दील करिणो पवंदो। टियों जेको वॾे वॾो झेड़ो हले पियो न बोर्डनि जो, कॾहिं चेयरमैन पियो लॻे, को हटे पियो, को इस्तीफ़ा पियो ॾिए, कॾहिं कंट्रोल पियो लॻे, कॾहिं डिप्टी कंट्रोल जेको आहे उहो कोर्ट में वञी स्टे वठी थो अचे, वरी वेही थो रहे। माना हिकिड़ा ॿार होशियार आहिनि, उन्हनि खे पोज़ीशन नथी मिले, ऐं जेके पैसा ॾेई था अचनि उन्हनि खे पोज़ीशनूं A1 ग्रेड थो हले। केॾो ज़ुल्म थो हले पियो। तमामु घणो। छाकाणि त जेकॾहिं कोई ग़रीब घर जो ॿारु आहे ऐं उहो डॉक्टर थियणु चाहे थो त उन वटि एतिरो पैसो हुजणु खपे, उहो बोर्ड में ॾींदो त उनजी हिकिड़ी रिज़ल्ट सुठी ईंदी, तॾहिं वञी करे अपियर थींदो। ॾाढो वॾो ज़ुल्म आहे ऐं इलाही कॉम्पिटेंट शागिर्द, इलाही ॿार रहिजो वञनि सिर्फ़ु हिन असां वटि जेका बीमारी आहे हिन जे करे। सर कीअं रोकणु खपे हिन पूरे सिस्टम खे? छा था सम्झो? माशाल्लाह तव्हांजो एॾो सुठो एक्सपीरियंस आहे, जेके एक्सपीरियंस्ड उस्ताद आहिनि, माना ज़ाहिरी ॻाल्हि आहे कुझु स्ट्रेटजीस बि त तयारु थियणु खपनि न। मां चवंदी आहियां त राउंड टेबल ज़ाहिरी ॻाल्हि आहे थोरो त कुझु थियणु खपे। एग्ज़ैक्टली, ॻाल्हियूं इलाही ॻाल्हियूं न, ॾिसो ही ज़िम्मेदारियूं हुकूमत जूं आहिनि, पॉलिसीज़ात इदारनि आहिनि। जॾहिं असां वटि उहे मिनिस्ट्रीज़ बि आहिनि, उहे वज़ारतूं बि आहिनि, उहे वसाइल बि आहिनि, उहे पैसा बि आहिनि, उहा फंडिंग बि आहे, उहे माण्हू बि आहिनि, उहे डिपार्टमेंट बि आहिनि। तव्हां ॾिसो त केतिरा घणा माण्हू, यू स्टार्ट विथ मिनिस्टर ऑफ एजुकेशन एंड कम डाउन टू द सिमालिस यूनिट, जेको नंढे में नंढो ऑफिसर आहे उहो वञी पहुचे थो सब डिविजनल एजुकेशन ऑफिसर, जंहिंखे SDO था चवनि। त हिकिड़ो त हुकूमती सतह ते हिकिड़े तमामु वॾे विल पावर जी ज़रूरत आहे। करिकुलम, सिलेबस, पेडोगॉजी, टे शयूं हूंदियूं आहिनि। पढ़ाइण जो तरीक़ेकार, छा पढ़ाईंदासूं, कीअं पढ़ाईंदासूं, इन्हनि सभिनी ते तमामु वॾी जेका आहे सा कॉन्फ्रेंसूं, तमामु वॾी इहो मथाकुट करण जी ज़रूरत आहे। सभिनी दानेश्वरनि खे, उस्तादनि खे, स्टेक होल्डर्स खे विहारण जी ज़रूरत आहे। उनखां अलावा आउं सम्झां थो त इंडिविजुअली असीं उस्ताद बि घणो कुझु करे सघूं था। तव्हांखे इहो ॿुधी हैरत थींदी त हिन वक़्तु जेका सुधरियल दुनिया आहे उहा हाणे रिटन एग्ज़ाम खां थोरो पासो पई करे, लिखत वारे इम्तिहान खां छो पासो पई करे? छो त AI जे अचण खां पोइ हू इहो सम्झी विया आहिनि त हीअ ॿार त सभु कुझु AI खे चई सॼे जो सॼो क्रेम करे था अचनि। त हाणे हिननि जी क्रिएटिविटी जी, हिननि जी तख़लीक़ी पावरनि जी, हिननि जी असुलु होशियारप जी, ज़हानत जी ख़बर कीअं पए? हाणे हू ज़बानी इम्तिहान अची विया आहिनि।
हाणे हू वधीक ज़बानी इम्तिहान वठण जे फेवर में अची विया आहिनि त जीअं इहो मालूम करे सघिजे त हिन खां हीअ हाणे असां थॾे ते पुछो आहे, ऑन द स्पॉट पुछो आहे, ऑन द स्पॉट हिन जी इन ते सोच शम्स इदराक फहम केतिरो आहे, बजाए हिन जे जो हू AI जो जेको तयारु कयल जवाबु असांखे लिखी ॾे ऐं उस्ताद खे बि हैरान करे छॾे। त उस्तादनि जो असांजो फर्ज़ु आहे, असांखे बि हिकिड़ी ऑटोनॉमी आहे, असां इहो पंहिंजे क्लासरूम में पंहिंजे पढ़ाइण जा जेके तरीक़ेकार आहिनि, इम्तिहान वठण जा जेके तरीक़ेकार आहिनि, शागिर्द जी ज़हानत खे टेस्ट करण जा जेके तरीक़ेकार आहिनि, उन्हनि खे असां हर हफ़्ते हर रोज़ जी बुनियाद ते करे सघूं था। त आउं पंहिंजे क्लास में कम अज़ कम इहो कयां थो त ॿारनि खे नंढा नंढा मौज़ू ॾेई, उन्हनि खां नंढियूं नंढियूं प्रेज़ेंटेशन्स वठी, साम्हूं वेही हिक ॿिए सां ॻाल्हाए, छो त इम्तिहाननि जी हिकिड़ी जेका ख़राबु ॻाल्हि आहे मिस्ताहिरा, उहा इहा आहे त उहे इंसान खे हिकिड़ो अननेसेसरी गैर ज़रूरी कॉम्पिटिशन बि सेखारीनि था। तव्हां वटि ॾिठो हूंदो, असां वटि हर माण्हू कॉम्पीट करे थो, मुंहिंजो ग्रेड A आहे, मुंहिंजूं मार्क्स 861 आहिनि, तुंहिंजूं मार्क्स 853 आहिनि। त इहो जेको गैर ज़रूरी मुक़ाबिलो, मुक़ाबिले जो रुझान, हिक ॿिए खां नफ़रत, हिक ॿिए खां अॻिते गोए खणी वञणु, हाराइण जी अहमियत खे न सम्झणु। फैज़ अहमद फैज़ चयो आहे, घर जीत गए तो क्या कहना, हारे भी तो बाज़ी मात नहीं। पंहिंजी माउ सां, पंहिंजी मुर्शिद सां, पंहिंजे महबूब सां कहिड़ो बहस कंदासूं, उते हाराइण ई त असुल जीत आहे। सही, बिल्कुलु सही। त असांखे जीत ऐं हार जे मुक़ाबले ऐं अॻियां निकिरी वञण जे इन्हनि कॉन्सेप्ट्स खे बि रीडिफाइन करणो पवंदो। छाकाणि त मां सम्झां थो त कई लम्हा ज़िंदगी में अहिड़ा अचनि था, कई माण्हू अहिड़ा ज़िंदगी में अचनि था जिन सां मुक़ाबिलो ई न आहे करणो, उते रुगो हार ई मञणी आहे। सही सही, उहा ई तव्हांजी जीत आहे, उहा ई अव्हांजी जीत आहे। ज़बरदस्त ज़बरदस्त, बहितरीन बहितरीन, ख़ूबसूरत ख़ूबसूरत अंदाज़ में अव्हां पंहिंजो मौक़िफ़ रखियो आहे। सर, असां पहिरीं ब्रेक वठूं था, प्रोग्राम जी फर्स्ट ब्रेक आहे, उन खां पोइ पंहिंजे प्रोग्राम खे कंटिन्यू कयूं था। अव्हां काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। व्यूअर्स, सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर मां भलीकार चवां थी, वेलकम चवां थी अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। ऐं ॾाढा सुठा, ॾाढा ख़ूबसूरत गेस्ट मुंहिंजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि। ऑफ द कैमरा मूं ॻाल्हि कई पंहिंजे गेस्ट सां, त जॾहिं सुठा महिमान मौजूदु हूंदा आहिनि त होस्ट ऑटोमेटिकली माना रिलैक्स होस्ट थी वेंदो आहे ऐं ॾाढे सुठे तरीक़े सां कोशिशि हूंदी आहे त प्रोग्राम अव्हां ताईं पहुचे, त पूरो जो पूरो क्रेडिट असांजे महिमाननि ॾेई वेंदो आहे। अच्छा कांदरो साहिबु, तव्हां खां मां पुछणु चाहींदमि त जॾहिं पेपर ॾियणु ॿारु वञे थो त हिकिड़ो त पूरो स्कूल जो जेको सिस्टम आहे उहो बि उन्हनि सां गॾु ई हूंदो आहे ऐं पेरेंट्स बि उन्हनि सां गॾु ई हूंदा आहिनि हिन चीटिंग वारे पंहिंजे पूरे कल्चर में। त हिन कल्चर खे कीअं ख़तमु करणु खपे, किथे ब्रेक थियणु खपे? ही साईं जेका ॻाल्हि कई पिए त हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे। जी जी, हा, स्टेट जी ज़िम्मेदारी, वॾी ज़िम्मेदारी हुनजी ई आहे, स्टेट जी, रियासत जी ज़िम्मेवारी आहे। बिल्कुलु बरक ॻाल्हि सही आहे, पर हाणे स्टेट जे अंदरि हिकिड़ी स्टेट बणिजी वई आहे, उहा आहे अदालतूं। सही, मूं सवेल बि ॻाल्हि कई त हिकिड़ा करप्शन कनि था, कंट्रोलर चेयरमैन करप्शन कनि था, उहे स्टे वठी था अचनि। गवर्नमेंट कानून साज़ी करे थी, उहा कानून साज़ी जेका आहे उहा ख़तमु थी वञे, माना तव्हां कुझु बि नथा करे सघो। वज़ीर लाइ दाऊं थो करे त मां हिकिड़ी VC खे नथो वठाए सघां, उन लाइ वरी कानून साज़ी करणी थी वई, वरी उहा कानून साज़ी बि ग़लति आहे। उहा कानून साज़ी जे बारे में असां ॿुधो आहे त माना पंहिंजा माण्हू आणण लाइ हिननि उहा कानून साज़ी कई आहे। त जी चवंदा आहिनि आवे का आवा जो आहे, सॼो सारो सिस्टम जेको आहे न उहो उथल पुथल जो शिकार आहे, भञड़ा जो शिकार आहे, ज़वाल जो शिकार आहे। त इहे सभु सिलसिला जेके आहिनि तव्हांखे वॾे हिकिड़े इनकलाब जी ज़रूरत आहे, वॾी चेंजिंग जी ज़रूरत आहे, तब्दीली जी ज़रूरत आहे। ईमानदार माण्हू उन्हनि खे 3 मरहलनि मां गुज़ारियो। जीअं KPK में हिकिड़े उस्ताद जी जेका आहे भर्ती जेका आहे उहा 4 मरहलनि में थींदी आहे। ईअं ॾिसो त तव्हां हू ईमानदार माण्हू आणियो, जीअं रफ़ीक चांडियो साहिबु हिन में चेयरमैन थियो तइलीम बोर्ड हैदराबाद जो, हुन चयो मां न वेंदुसि होॾे, हुन चयो त मां हिन इदारे में न वेंदुसि। केरु वञण लाइ तयारु कोन्हे, सुठा माण्हू वञण लाइ तयारु कोन्हनि, छो त हुनखे ख़बर आहे उते घेरा थींदो, उते असांखे ॾेती लेती करणी पवंदी, हीउ करिणो पवंदो, हू करिणो पवंदो, ऐं अवल नंबर न ॾींदासीं, A1 ग्रेड न ॾींदासीं, पोज़ीशनूं न ॾींदासीं, त असांखे दीवार सां लॻायो वेंदो। पोइ टेंशन केॾो पालींदो उहो माण्हू, उहो माण्हू पंहिंजे बचण सां पोइ कीअं वेंदो? रोज़ सस्पेंशन जो ऑर्डर हुनखे मिले, रोज़ मुअतल थिए उहो माण्हू, उहो छो वेंदो हो रहे? त हिकिड़ो हुकूमत खे ई, रियासत खे ई इहो करिणो पवंदो, कापी ख़तमु कराइणी पवंदी। इहे ज़िया जे दौर में जेको आहे शुरू थी, मार्शल जे दौर में हिकिड़ा दाड़ेरा शुरू थिया, ॿियो कापी कल्चर शुरू थियो। रियासत चाहींदी आहे जो स्टूडेंट यूनियंस ते बैंड लॻी विया, उन ते बैन लॻी वियो। रियासत चाहींदी त अची वेंदो। ॿियनि कुझु इदारा जेके ॿिया आहिनि, ॾिसो तव्हां उन्हनि में बिल्कुलु कापी कल्चर कोन्हे। जी बीकन हाउस आहे या सेंट बोनावेंचर आहे या सिटी आहे, इहे प्राइवेट इदारनि में कापी कल्चर न आहे।
त साॻे तरह सां सरकारी इदारनि में छो आहे बड़े मुल्क में तइलीम में अॻिते आहे उहो मुल्क असांजो पाड़ेसरी पर तमिलनाडु वारे पासे कुझु स्कूल अहिड़ा आहिनि जिते ॿार हज़ारनि जी तादाद में भितियुनि ते चढ़ियो बीठा आहिनि बिल्डिंगूं चढ़ियो बीठा आहिनि माना हिननि मुल्कनि सां इहा हालत आहे तइलीम अॻिते किथे आहिनि पर इहे कॉपी कल्चर वारो माहौल जेको आहे इहो उस्ताद जी इज़त कोन्हे उस्ताद खे तहफ़ुज़ केरु ॾींदो असां हिकिड़े पकड़े आयासीं कॉपी केस कयो दादू में वञी दादू में कॉपी केस कयासीं 20 कॉपी केस कयासीं कमरे मां निकितासीं सॼो फर्नीचर छोकिरनि साड़े छॾियो असांखे केरु तहफ़ुज़ ॾिए हुते साईं असांजी गाॾी जेको आहे कोका हाणी पंचर करे छॾियो असां हुते वेठा रहियासीं शाम ताईं यरगुआ लॻा बीठा हुआसीं टे में मां त पोइ असांखे तहफ़ुज़ न मिलंदो त केरु पकड़े सघंदो सिजावल में ईअं थियो ॿियनि काफ़ी कॉलेजनि में ईअं थियो आहे वञी हाई स्कूलनि में ईअं थियो आहे वञी त इहो सॼो रियासत खे करिणो आहे रियासत जॾहिं नंढो खणंदी चवंदी हीउ न आहे करिणो त कुझु कोन थींदो सही अच्छा सर असां वटि न रोज़ जी बुनियाद ते को न को अहिड़ो अणवणंदड़ वाक़ियो थिए थो जो असां मतिलबु स्क्रोलिंग कंदे कंदे हर माण्हू स्क्रोलिंग त कंदो ई आहे असां वटि पंहिंजा मोबाइल्स हूंदा आहिनि हथनि में कल्ह बि ॾिसूं पिया त इहे मीरपुर ख़ासि में KFC खे साड़े छॾियो अथनि हीअ माना रोज़ जी बुनियाद ते ई जेके असां वटि केसिस थियनि था को कानून आहे या असां वटि बसि कानून सिर्फ़ु नाले जो ई रहिजी वियो आहे ॾिसो ॿिनि तरीक़नि सां जेके बि समाज आहिनि जेके बि इंसानी मुआशिरा आहिनि उन्हनि खे तव्हांखे ज़ाब्ते आणण जो कंट्रोल करण जा हिकिड़ा त तरीक़ा आहिनि जिन में तव्हां फोर्स यूज़ कंदा आहियो जंहिंखे तव्हां हिन वक़्तु कानून चओ पिया ऐं कानून जो मतिलबु आहे त कानून नाफ़िज़ कंदड़ जेके बि इदारा आहिनि जेके बि इदारा आहिनि उहे इंटरवेन कनि उहे मुदाख़लत कनि उहे पहुची वञनि उहे सख़्तु खां सख़्तु सज़ाऊं ॾियनि उहे माण्हुनि खे पकड़ीनि उन्हनि ते एक्शन थिए हिकिड़ो समाज खे मुआशिरे खे माण्हुनि खे सुधारण जो इहो तरीक़ो आहे जेको मुंहिंजी नज़र में आइडियल तरीक़ो न आहे ॿियो तरीक़ो हूंदो आहे तव्हां दुनिया जो बहितरीनु सिस्टम ख़राब माण्हुनि जे हथ में ॾियो उहो तव्हांजे सिस्टम जो कारो मोह 2 ॾींहंनि में करे ॾेखारींदा इन करे जेको असां वटि प्रॉब्लम जेको असुलु प्रॉब्लम आहे फिलॉसॉफिकली हिस्टोरिकली साइंटिफिकली कंहिं बि मुआशिरे समाज घर फर्द या माण्हू या गिरोह या मजमूए खे सुधारण जो तरीक़ेकार इहो हूंदो आहे त तव्हां घणे खां घणी इन्वेस्टमेंट सीड़पकारी माण्हुनि में कयो माण्हुनि जे सुधारण ते कयो माण्हुनि जे तालीम ते कयो तालीमी इदारनि ते कयो माण्हुनि खे शऊर ॾियो माण्हुनि खे आज़ादी ॾियो माण्हुनि खे ॻाल्हाइणु छॾियो माण्हुनि खे सोचण जी आज़ादी ॾियो माण्हुनि खे माण्हू सम्झूं जॾहिं असां बहितर माण्हू पैदा कंदासूं छो त दुनिया जे सॼे सिस्टम में तव्हांखे हलाइण वारा उहे माण्हू हूंदा ह्यूमन कैपिटल में जेकॾहिं असीं इन्वेस्ट न कंदासूं ह्यूमन वॉइसिस खे असां सप्रेस करे छॾींदासूं सोचनि ऐं सम्झ ऐं शऊर ऐं इदराक जा दरवाज़ा बंदि करे छॾींदासूं जॾहिं माण्हुनि खे क्रिटिकल थिंकर न छॾींदासूं डिसएग्री करणु न छॾींदासूं उन्हनि जा वॉइसिस सप्रेस कंदासूं तॾहिं सुठा समाज ऐं सुठा मुआशिरा कॾहिं बि तरतीब में न अची सघंदा आहिनि नतीजे में उते अनारकी थींदी आहे छुड़वागी थींदी आहे माइट इज़ राइट थींदो आहे जेको ॾाढो सो गाबो थींदो आहे इन करे ॾिसो न तव्हां हिकिड़ो नंढड़ो ॿारु सफ़ा सादा मिसाल ॾियां शहर जो हिकिड़ो नंढड़ो ॿारु आहे तोड़े असांजा शहर हुजनि या सुधरियल दुनिया जा शहर हुजनि उहो जॾहिं कंहिं टॉफ़ी जो रेपर खोले थो उनजी जंहिंखे पाण कली चऊं छा बि चऊं या कंहिं बिस्किट जे पैकेट जो रेपर खोले थो त उहो छो उते कोन थो उछले अवां विच अङण ते थुक असीं छो नथा उछलियूं मां घुरड़ी करे विच कमरे जे कारपेट ते छो नथो उछलियां कीअं सिखियो आहियां मूंखे छो ख़बर आहे त हीउ कमु वञी हीउ डस्टबिन में उछलबो आहे साॻीअ रीति सुठा समाज छा था कनि उहे माण्हुनि में जेके बि इदारा माण्हुनि खे सुधारण जे लाइ ज़िम्मेवार आहिनि उन्हनि में उहे उते सीड़पकारी कनि था त लॉन्ग टर्म मुंहिंजे ख़्याल में इहो आहे शॉर्ट टर्म में त तव्हां कंहिं माण्हू ग़लति कयो छो ग़लति कई सही सही तव्हां खां मुंहिंजो सवाल मिसाइर आहे मां बि पुछी सघां थो त इन क़िस्म जो जेको एटीट्यूड आहे इन क़िस्म जा जेके बिहेवियर अची विया आहिनि इन क़िस्म जी जेका जारियत आहे एॾी वॾी जेका बग़ावत आहे या एॾी वॾी जेका जहालत आहे आख़िर उन जे पुठियां कुझु कारण कारण हूंदा आहिनि जेसि ताईं असां उन्हनि जे सबबनि ते इन्वेस्टमेंट न कंदासूं तेसि ताईं उन जा जेके नतीजा आहिनि उहे त ईअं ई रहंदा त असांखे घुर्ज आहे त असीं माण्हुनि में ह्यूमन कैपिटल में इन्वेस्ट कयूं मुल्की सतह ते बि हुकूमती सतह ते बि सूबाई सतह ते बि इंसानी सतह ते बि हिक ॿिए खे पेरेंट्स जो रोल बि आहे टीचर्स जो रोल बि आहे सभिनी जो रोल आहे हिकिड़ो ॾिसो तव्हां माण्हू अचे थो उहो हिकिड़ी गाड़ी बती ॾिसी मूंखे त ॾिसो ऐं 21 मुल्कनि में वञणु थियो आहे का बि गाॾी कोन्हे मिस्तारा उहा गाड़ी बती ते बीठो आहे का बि गाॾी कोन्हे चारई पासा रोड ख़ाली आहिनि राति जो 1:30 थियो आहे हू गाड़ी बती जो एतिराम करे थो इहो असुल में मां इहा गुज़ारिश थो कयां जेसि ताईं असां इंसान खे इंसान थियण में मदद न कंदासीं इंसान खे इंसान न बणाईंदासूं पोइ उहो असांजे घर जो भाती हुजे या मुल्क जो बाशिंदो हुजे तेसि ताईं इन क़िस्म जा अनारकी वारा रवैया
असांजी जिंद न छॾींदा। सही, बिल्कुलु ठीकु, बिल्कुलु ठीकु। ऐं असां त अनफॉर्चुनेटली चवणो थो पवे इंसान सां गॾोगॾु असां त इंसानियत जा बि असांजा माण्हू कातिल हूंदा आहिनि। सो इहो असां वटि तमामु वॾियूं वॾियूं बीमारियूं आहिनि, इन्हनि खे असां जेको आहे न नंढो काउंट नथा करे सघूं। अनवर कांधड़ो साहिब खां पुछणु चाहींदमि त असां जेकॾहिं एक्शन जे रिएक्शन ते ॻाल्हायूं पिया त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहो तरबियत मां मिले थो, उहो असांखे पंहिंजे घर मां मिले थो। सर, कीअं असांखे ॿार खे जेको आहे न उहो माहौल फ़राहम करणु खपे, घर जो माहौल कीअं हुजणु खपे जो ॿारु जेको आहे सुठियूं शयूं अडॉप्ट करे? छो त नेगेटिविटी हूंदी आहे त मूंखे लॻंदो आहे किथे जेको आहे सो उहा पॉज़िटिविटी बि लिया पाईंदी पई आहे पर नज़र न ईंदी आहे। सही सही, उन में जेको आहे ॿार जी तरबियत लाइ माउ जो किरदारु अहम हूंदो आहे। सही, पहिरियों किरदारु त माउ जो आहे त उहा उन्हनि सां नरम लहजे सां ॻाल्हाए ऐं उन्हनि खे सलाहूं ॾिए, सुठियूं सलाहूं ॾिए। उन खां पोइ पीउ जो जेको आहे किरदारु अहम हूंदो आहे त पीउ उन्हनि खे सम्झाए त बाबा हीउ किताबु पढ़णु जहिड़ो आहे, हीउ प्रोग्राम ॾिसणु जहिड़ो आहे, मोबाइल खे एतिरो टाइम ॾियो। तव्हां ॾिसंदो त ॿार सभु जो सभु ॿार मोबाइल ते लॻा पिया आहिनि। स्क्रीन टाइम ॾाढो वधी वियो आहे सभु। हा, ॿार मोबाइल ते लॻा पिया आहिनि। हाणे हिननि खे झलण वारो केरु कोन्हे, कोई न आहे, छो त माउ बि लॻी पई आहे, पीउ बि लॻो पियो आहे। इहे सभु कम इन सॼा ॾिसनि कार्टून था या गेमूं था खेॾनि, लाइव गेमूं था खेॾनि पिया, उन ते वक़्तु पियो ज़्यान थिए। इन जे करे वॾी तब्दीली अचण जी ज़रूरत आहे। घर में ॿारनि खे अहिड़ी तव्हां किताब नंढा वठी ॾियो जेके लिटरेचर जा हुजनि, अंग्रेज़ी लिटरेचर, सिंधी, उर्दू लिटरेचर जा, उहो गिफ्ट कयो उन्हनि खे। वरी चओ पढ़ी ॿुधाए, तव्हांखे घुमाइण वठी था वञूं, आइस्क्रीम था खारायूं, अहिड़ी लालच ॾिजे ॿारनि खे। अहिड़े क़िस्म जो ॿारनि खे वरी कचहरी कजे ॿारनि सां उन मौक़े ते। मां हिकिड़ो किताबु पंहिंजो अॻवान जे नाले सां नंढड़ी पंहिंजे खे ॾिनो, नून में महज़ून तर्जुमो कयो आहे हुनजो, खलील जिब्रान जो। पोइ मां हुन खां पुछो त हिन उस्ताद जे बारे में छा लिखियलु आहे, हिन में प्यार जे बारे में छा लिखियलु आहे, नफ़रत जे बारे में छा लिखियलु आहे। पोइ कचहरी करणु लॻी उहा। पोइ हुन किताबु पूरो कयो ऐं मूंसां कचहरी कंदी, बाबा हीअ त कमाल जो किताबु आहे। मां चयो दुनिया में अलाए केतिरनि ॿोलियुनि में तर्जुमो थियो आहे। खलील जिब्रान वॾो राइटर आहे। ईअं तव्हां ॿारनि सां वेही दोस्ती वारे अंदाज़ में गुफ़्तगू कयो, ॿार खे सम्झो त ॿारु चाहे छा थो, ॿारु कहिड़ियूं शयूं ॾिसणु थो चाहे। या जेकर तव्हांखे कुझु ॾिसणो आहे, का मूवी ॾिसणी आहे त ॿारनि खे गॾु विहारे ॾेखारियो, चओ बाबा हीअ मूवी ॾिसूं था, भई अॼु हीअ मूवी जे बारे में ॿुधो आहे। अवल हुन जे बारे में अहिड़ो ॿुधाइजे उन्हनि खे जो हैरान थी वञनि ॿार, बाबा हीअ मूवी ॾिसणी आहे। हिन में वॾी ॻाल्हि आहे, हिकिड़ी ज़बरदस्त क़िस्म जी ॻाल्हियूं जेके तव्हांखे सुधारे सघनि थियूं, तव्हांखे टेंशन ख़तमु करे सघनि थियूं। ऐं वरी ॿारनि खे खाधे जे बारे में बि तरबियत ॾिजे। जे ॿार अॼुकल्ह जेको आहे ॿाहिरियूं शयूं खाइनि था, पिज़्ज़ा ऐं बर्गर वग़ैरह वग़ैरह, उन्हनि जो वज़न नंढी उमिरि में वधी थो वञे। वरी उन्हनि ॿारनि खे का न का शइ तव्हां घर जी ठाहे चटणी टाइप ते ॿारनि खे खारायो, जीअं उहे हिरनि ॿार उन्हनि शयुनि ते। या वरी मावरुनि खे घुरिजे त उहे पराठनि जे अंदरि जेको आहे उहे शयूं, पालक आहे, इहे जेको लौकी आहे, इहे विझी ॾियनि उन्हनि खे त ॿार सब्ज़ियुनि तरफ़ हिरनि। ऐं हुनजो ज़ाइक़ो हिकिड़ो त उन्हनि हलियो। असांखे छो थी वणे ग्वार, असांखे छो थो साग वणे, छो त असांखे घर में ॿियो खाइण लाइ कुझु कोन हो, ॿियो ऑप्शन न हो। ऐं असांजी मदर चवंदी हुई असांखे त बाबा हीउ मूं जेको आहे साग ठाहियो आहे, असां साग न खाईंदासीं, टिंडा ठाहिया न खाईंदासीं, पिया हुजनि, चवंदी न खाओ त सुम्ही पोइ ॾेठ उथी कलाक खां पोइ राति जो उथी वञी खाईंदा हुआसीं। पर माण्हू अॼुकल्ह नथियूं कनि इहे। मुंहिंजो बचिड़ो बुख थी वियो, साॻे सवाल में तव्हांजी इजाज़त सां, त जेके ताहिरा रिश्ता आहिनि न, रिश्ता ॿिनि शयुनि सां हलंदा आहिनि, हिकिड़ो राब्ता, ॿियो कुर्बानी। सही। अॼु जी माउ खे कुर्बानी ॾियणी पवंदी, अॼु जे पीउ खे कुर्बानी ॾियण जे लाइ तयारु थियणो पवंदो। छाजे लाइ त इहा ग्वार, इहो साग, इहे खाधा, इहे केरु ठाहींदो? जेकॾहिं पीउ माउ जी स्क्रीन टाइम न छॾींदा, पीउ माउ पंहिंजे औलाद खे अहम न सम्झंदा, पीउ माउ पंहिंजी औलाद खे वक़्तु न ॾींदा, त मां सम्झां थो त टे वॾा मुहरिक आहिनि जेके कंहिं बि ॿार जी मुस्तक़बिल में, कंहिं बि ॿार जे जेको आहे सुधारण में, बहितर इंसान थियण में जेके असांखे कारामद आहिनि, मुफ़ीद आहिनि, कारामद साबित थी सघनि था, उहो वक़्तु आहे। हिन वक़्तु जेकॾहिं तव्हां दुनिया में कंहिंखे वक़्तु ॾियो था त तव्हां हुन सां वॾे में वॾो प्यार था करियो। बिल्कुलु बिल्कुलु। प्यार जो हिन वक़्तु जेको वॾे में वॾो एक्सप्रेशन आहे, इज़हार आहे, उहो वक़्तु ॾियणु आहे। हिकिड़ो वक़्तु ॾियो, ॿियो कुर्बानी ॾियो। ॾिसो कुर्बानी खां सवाइ छाजे लाइ ईद उल अज़हा कई वई असांजे मथां फर्ज़, छाजे लाइ हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खां अलाह ताला कुर्बानी घुरी? कुर्बानी हिकिड़ो उहो अमुल जज़्बो आहे, प्राइसलेस जज़्बो आहे, जंहिंजे ज़रिए असां इहो साबित करे सघूं था। छो जो उहा जेका साग ठाहींदो पराठे में विझी ॾियण वारी उहो केरु आहे? माउ आहे। या जेकॾहिं का कम वारी डोमेस्टिक हेल्पर रखे, जेकॾहिं का मददगार औरत रखंदी त उनखे बि मॉनिटर केरु कंदो? उनखे बि केरु चवंदो? कचहरी केरु कंदो? किताब केरु ॾींदो? त असीं छा था कयूं? पंहिंजे ॿारनि खां थोरो राब्ते मां बि निकिरी विया आहियूं ऐं असां हुन सां कुर्बानी ॾियण जे लाइ बि तयारु न आहियूं।
असीं वक़्तु ॾियण लाइ बि तयारु न आहियूं ऐं पोइ सिर्फ़ु रड़ियूं पिया करियूं। सही सही। अच्छा सर, ईअं बिल्कुलु आहे, असां वटि असांजे पाड़े में हिकिड़ी फैमिली रहंदी हुई, उहा छोकिरी जेको आहे न इस्लामाबाद मां शादी करे आई, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे इस्लामाबाद पर उहो सिगे सिगे हुनजो थींदो हो वञणु, पोइ जॾहिं हुनजा ॿार थी विया त हुन वञणु बिल्कुलु बंदि करे छॾियो। उन खां पोइ 10 12 13 सालनि खां पोइ हुनजो वञणु थियो, त उहा हुनजी कुर्बानी थी न, उन ॿारनि जे करे वञणु बंदि तव्हांखे इजाज़त ॾियो त मां तव्हांखे ॿुधायां, मुंहिंजी पंहिंजी घरवारी, हुनजो तालुक कंबर शहर सां आहे ऐं असीं हिते जामशोरे में पढ़ूं मुंहिंजी नौकिरी जे करे, त हूअ 6 7 साल पंहिंजे पेकनि में न वेंदी ॿारनि जे करे, डेफिनेटली। ऐं हालांकि ॿार इलाही हाणे वॾा थी विया, शादियूं करे छॾियूं, उन्हनि जूं घरवारियूं बि आहिनि, उन खां पोइ बि मुंहिंजी जेका घरवारी आहे ऐं उनजो अजुर उनखे अलाह पाक ई ॾींदो, ऐं सिर्फ़ु तारीफ़ ई करे सघां थो, पर उहा अञा ताईं गिलास खीर जो हथ में खणी बीठी हूंदी आहे त हिननि खे मथां घरवारी खीर न ॾे त मां एज़ अ माउ उन्हनि खे खीर पीआरियां। त हिकिड़ी अहिड़ी ॿी फैमिली खे बि आउं सुञाणां थो जेके जिन जा ॿार हिन वक़्तु कुझु DC आहिनि, कुझु डायरेक्टर थिया आहिनि, कुझु किथे पहुता आहिनि, उन्हनि जी वालदा जे लाइ बि चवनि था त उहा 10 साल पंहिंजे पेकनि में न वञे। त इहो नथो चवां त उहे पंहिंजे पेकनि में न वञनि, पर पाण गॾिजी इन ॻाल्हि ते सहमत थियूं था त जेसि ताईं पीउ माउ वक़्तु, उस्ताद बि ईअं आहे, उस्ताद ॿार खे वक़्तु ॾींदो, मोहबत ॾींदो, राब्ते में रहंदो, हर वक़्तु हुन सां गॾु हूंदो, त उहे इंसान छो न जुड़ंदा। बिल्कुलु, उहे माना उन चवंदा आहिनि न त हीरे वांगुरु पोइ उहे जरकी पवंदा उहे स्टूडेंट। सर उहा स्टोरी पाण हमेशह ॿुधी आहे न, थॉमस अल्वा एडिसन जी, त उहा बल्ब जंहिं इन्वेंट कयो त उहो स्कूल में कीअं हूंदो हो, पोइ उनजी मदर जो कीअं हुन सां रोल हुयो, त माउ जी तवजह सां पोइ हिकिड़ी माना दुनिया में अॼु ॾींदा आहियूं मशहूरु आहे, त माउ जेकॾहिं वाक़ई में कुर्बानी ॾींदड़ हूंदी, माउ पंहिंजे औलाद खे उन मुस्तक़बिल जो महिमार ॾिसंदी, माउ जेकॾहिं औलाद जे लाइ सभु कुझु पई सहंदी, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहे ॿार एज़ अ डायमंड पंहिंजी हुन सोसाइटी खे बि जरकाईंदा, पंहिंजी सोसाइटी में बहितरीन रोल प्ले कंदा। बिल्कुलु। अनवर साहब, कांदरू साहब असां मौजूदु आहिनि। सर, तव्हां खां बि पुछणु चाहींदासीं, पंहिंजे घर में केतिरो टाइम ॾींदा आहियो पंहिंजे ॿारनि खे? अवां त शॉर्टली थोरो शेयर बि कयो त ॿारनि सां टाइम स्पेंड थींदो आहे, गुफ़्तगू बि सुठी थींदी आहे, पर माना हिकिड़ो टाइम हूंदो न मख़सूस ॿारनि खे ॾियणो आहे, इन हाउ अॼुकल्ह जेको आहे ॿारनि खे घणो टाइम ॾियां थो मां, माशाल्लाह। हिकु त मां पंहिंजे ॿारनि सां गॾु मूवी ऐं ड्रामा वग़ैरह ॾिसंदो आहियां। सही सही। ड्रामा बि मां अहिड़ा इस्लाही ड्रामा जंहिंमां सुठो मैसेज, जंहिंमां कुर्बानी जो दर्स मिले। मिसाल तौरु हदीका कियानी मुंहिंजी पसंदीदा शख़्सियत आहे। सही। उन जो हिकिड़ो ड्रामो ॾिठुमि त उहा हिकिड़े ॻोठ में वञे थी, जेको हुनजो छोकिरो आहे, हस्बैंड जेको मुड़ुसु अथसि, उहो नौजवान आहे, हीउ पाण थोरो अधड़ोट आहे उमिरि जी, त हीउ शादी करे थी, हुन खां पोइ उहो छा थी करे, जो हुनजे पीउ जो ख़्वाबु हूंदो आहे त ॻोठ में हिकिड़ो स्कूल क़ाइमु थिए, हीअ स्कूल क़ाइमु करणु वेंदी आहे हुते ॻोठ, पोयां हू सोचींदो आहे त मां हिनखे तलाक ॾेई करे नौजवान छोकिरी सां शादी कयां, पोइ हुनखे ख़बर पवंदी आहे उतां हिकिड़ा चौकीदार जे ज़रिए त हाणे हीउ तोखे तलाक ॾियणु थो चाहे, पोइ हू दोस्त सां सलाह कंदी आहे, हू दोस्त चवंदी अथसि त कुर्बानी ॾियणी पवंदी तोखे, जेको वञणु चाहे हुनखे सुठे नमूने सां तोहफ़ा ॾेई दौलत ॾेई रुख़्सत कयो। पोइ जीअं वेंदी आहे ॿिए ॾींहं ते, ॿिए ॾींहुं चवंदो मां वञा थो, मोकिलाए, चई भली वञो तव्हां, हथु रखी हुनजे कोट ते, चई तव्हां भली वञो, पर मुंहिंजूं दुआऊं तोसां गॾु हूंदियूं, ऐं जेके पैसा खपनि, जेकी कार तुंहिंजे हवाले आहे, जेको प्लाट तुंहिंजे हवाले आहे, इहो तोखे हुजे, ऐं भली वञ, अलाह साईं तोखे वॾी हयाती ॾे। पोइ छोकिरो सम्झी ईंदो आहे त न मां ग़लति पियो कयां, पोइ हुन खां माज़रत कंदो आहे, ऐं हुन सां त कुर्बानी तव्हां घर में ॾियो, कंहिं रिश्ते में ॾियो, तव्हां कॉलेज में ॾियो, कहिड़ी जॻह ते बि कुर्बानी ॾियो, कुर्बानियूं ॾियणी थियूं पवनि, तॾहिं तव्हांजो इहो मुआशिरो तव्हांखे सुठो बणिजी सघे थो। इन जे करे जेसिताईं तव्हां कुर्बानी जो मादो नथा रखो, दोस्ती हुजे छा बि हुजे, दोस्ती मिसाल तौरु दोस्त आहिनि, तव्हां ॾिसंदो त दोस्त जी शिकिल में तव्हांखे अहिड़ा मिलंदा माण्हू जेके तव्हांजे पुठी बि छुरा हणंदा। अयाज़ चयो आहे न त इहो दोस्तीअ मंझि दगा तो अॻु बि ॾिठी हूंदी, हीअ पुठीअ मंझि छुरो नई ॻाल्हि त न आहे। या हिकिड़े ॿिए शहर चयो आहे त मां थाबड़ियुसि त किराए विया, दोस्त आहे दोस्ती जो दम निभाए विया, या उस्ताद चयो आहे त दोस्त कयासीं दिलदारीअ लाइ, कनि था दिलि आज़ारी। पोइ मां सोचियो जॾहिं दोस्तनि छुराइण शुरू कया, मूं सोचियो पंहिंजो हुन दोस्तनि सां वेहणो न आहे, दुखी ठाह करिणो आहे। मूं हुननि खे चयो यार तव्हां मुंहिंजा भाइर हो, को मसइलो न आहे, किॾे वेंदासीं, माण्हू त इहे 4 5 आहियूं, हिक ॿिए सां हलणो आहे, घटि वधाई मां शायदि रूसो न पर शायदि मार्क्स चयो आहे त हिकिड़ो 2 क़दम अॻिते, हिकिड़ो क़दम पोइते, दोस्तीअ में रिश्तनि में हिकिड़ो क़दम अॻिते खणिजे,
ॿ क़दम अॻिते खणजनि त हिकिड़ो क़दम पोइ ज़रूरु खणिजे। सही सही मुश्किल वक़्त में भली ॿ क़दम जेके आहिनि अॻिते खणजनि त हिकिड़ो क़दम पोइ कजे। सही हटी वञिजे, हटण को ख़राबु ॻाल्हि कोन्हे, बिल्कुलु वरी जदोजहद उहा ई त तव्हांजी हार तव्हांजी जीत हूंदी आहे। असल में जेका ज़िंदगी आहे न कांदलो साहब, हा उहा ॿिनि टिनि ॻाल्हियुनि खां सवाइ मुमकिन ई कोन्हे। नंबर 1 दरगुज़र, हा नंबर 1 नंबर 2 लचक ऐं नंबर 3 कॉम्प्रोमाइज़। सही जेकॾहिं तव्हां लचक, कॉम्प्रोमाइज़ ऐं दरगुज़र जे लाइ तयारु न आहियो, बर्दाश्त जे लाइ तयारु न आहियो, चइनि ॻाल्हियुनि जे लाइ तयारु, ज़िंदगी जो गाॾो अॻिते वधंदो ई। सही। अच्छा सर, भला एॾो पेशेंस किथां आणिजे, एॾो सब्र किथां आणिजे? हिन टाइम में न मां थोरो ऐड कंदी हलां त असां माना जॾहिं मोबाइल हलाईंदा आहियूं न त का वीडियो जेकॾहिं न हलंदी आहे न त माना जल्दी सां स्क्रोल कंदा आहियूं त बाबा नथी हले, हलो भला ॿी ॾिसूं। त मूंखे ईअं महसूसु थियो, मूं थोरो पंहिंजे पाण खे वक़्तु ॾिनो, मूंखे ईअं महसूसु थियो त शायदि उहा सब्र जी क्वालिटी सफ़ा ख़तमु थींदी पई वञे। अच्छा थोरो जेकॾहिं टाइम लॻे थो त उहा बि नथा ॾिसूं ऐं स्क्रोल कंदा था वञूं, त थोरो मां मोबाइल खे माना कोशिशि कयमि त स्क्रीन टाइम घटायां। ऐं वाईफाई ते जॾहिं मोबाइल हलाइबी आहे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहा जल्दी जल्दी हले थी पंहिंजी, ऐं कंहिं पैकेज ते जेकॾहिं हलाईंदो आहे थोरो टाइम वठंदो आहे, उहो असांजो न स्क्रीन टाइम थोरो वधंदो आहे, त पोइ मां मोबाइल खे यूज़ करणु घटि कयो त थोरो माना सब्र वारी क्वालिटी असां मां सफ़ा ख़तमु न थिए। मां तव्हां खां पुछणु चाहींदमि सर त सब्र इंसान में केतिरो इंसान खे अहम बणाए थो? सब्र जी अहमियत त ॾिसो न, अलाह चयो आहे त सर प्लीज़ मूंखे मां इंटरप्ट कयो आहे, माफ़ु कजो। पहिरीं मां न्यूज़ ब्रेक जी तरफ़ अॻियां वधां, न्यूज़ ॿुधूं था, उनखां पोइ कंटिन्यू कयूं था। ॾिसंदा रहिजो अवांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भली कार चवां थी, अवांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में बिल्कुलु बि वधीक वक़्तु न वठंदसि। सर गुलाम अली साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि। तो सर खां मां पुछी चुकी आहियां त सब्र जी जेका इहा क्वालिटी आहे न, इहा भला पंहिंजे पाण में कीअं वधाइजे, कीअं सब्र पैदा कजे? सर तव्हां पंहिंजे एक्सपीरियंस मां कीअं सिखिया सब्र खे वधाइण? ॾिसो, दुनिया में हर शइ खे हासिलु करण जा सोर्सिस हूंदा आहिनि, हा ज़रिया हूंदा आहिनि, मीन्स हूंदा आहिनि। त हीउ जेको मशीनी समाज आहे जंहिंमें असांजी सॼी ज़िंदगी जेका आहे उन ते हावी मशीन्स थी वियूं आहिनि, उहे डिफरेंट टाइप्स हुजनि, सोशल मीडिया हुजे, गैजेट्स हुजनि, मशीनूं हुजनि, इंटरनेट हुजे, एवरीथिंग। तव्हां अग्री कंदव त असां हिन वक़्तु मशीनी दौर मां गुज़रूं पिया, जंहिंमें मशीन तमामु वॾी हावी थी वई आहे असांजे मथां, जंहिंजे नतीजे में वेगाणप जनम वठंदी आहे। हाणे उहा जेका वेगाणप आहे उहा उन जूं सूरतूं हूंदियूं आहिनि अकेलाई, तन्हाई, हिकु वक़्तु हिकिड़ो मिंट बि अकेलो न गुज़ारे सघणु, हर वक़्तु कंहिं न कंहिं मशीन ते डिपेंडेंस हुजणु, हर वक़्तु सोशल मीडिया खे हलाइणु, थोरो बि जेकॾहिं अधु कलाकु बिजली हली वञे त तमामु, जीअं तव्हां चयो, घणो परेशान थी वञणु, जीअं क़यामत सुगरा थी वई हुजे। इन जो सबबु इहो आहे त असां पंहिंजे अंदर में इलाही खोखला, इलाही अकेला, इलाही हिजानियत, इलाही बेहिसी, इलाही वेगाणप जो शिकार आहियूं। इहो हिकिड़ो सोर्स आहे। हाणे उन सॼे खे ख़तमु करण जो सोर्स छा आहे? सॼी दुनिया में जॾहिं तव्हां मुतालियो कंदा आहियो, जॾहिं तव्हां पढ़ो था, जॾहिं तव्हां किताबनि में पंहिंजी सॼी ज़िंदगी गुज़ारियो था, जॾहिं जेको कॉन्सनट्रेटेड विज़डम आहे, सदियुनि खां वठी जेके किताब लिखिया विया आहिनि, जेके शाइरी जा, फ़लसफ़े जा, तारीख़ जा, अक़लियत जा, दलील जा किताब लिखिया विया आहिनि, जॾहिं तव्हां किताबनि खे पंहिंजो दोस्त बणायो था त उहे तव्हांखे मदद कनि था त तव्हां पंहिंजी वेगाणप ते हावी थियो, तव्हां अकेलाइप में पंहिंजो पाण सां कचहरी कयो, पंहिंजे वजूद में मुकमल फील कयो, पंहिंजे वजूद में पंहिंजो पाण खे खोखला फील न कयो। जॾहिं तव्हां शाह अब्दुल लतीफ़ रिसालो हिकु दफ़ो न 100 दफ़ा पढ़ो, हिकु शेर खां शुरू करे आख़िरी शाइर तां पढ़ो, वरी पढ़ो, सरशारी, वलवलो, जज़्बो, अकुल, इल्म, ॾाहप, सम्झ, इहे सॼो जा सॼा जेके आबशार आहिनि उहे इन्हनि किताबनि में पिया आहिनि। जॾहिं तव्हां शाह साईं जो हिकिड़ो शेर पढ़ो था, तव्हां ॾिसो था, तॾहिं इंसानी तारीख़ पढ़ूं था, ख़बर पए थी त हिन दुनिया में, हिन खिते ते, हिन धरती ते इंसाननि कहिड़ो अहिड़ो अज़ाब आहे जेको न सठो आहे, कहिड़ो उहा बीमारी आहे जंहिंमां हू न गुज़रिया आहिनि, कहिड़ी उहे तकलीफ़ूं ऐं दुश्वारियूं आहिनि जिन खे हुननि मोह न ॾिनो आहे। बिल्कुलु बिल्कुलु। जीअं शाह साहिबु चए थो, मथां घिणी सुहिणी अॼु दरिया में अथई दम, कारी राति कुननि में तुंहिंजो कहिड़ो कमु, मथां जागे ॾम, पुछे पाड़े वारियूं, वरी पाण ई वराणी था ॾियनि, पुछी पाड़े वारियूं कोह करींदो ॾम, जंहिंखे अकुल मत शर्म टई नीह निहोड़िया। जॾहिं कमिटमेंट आहे, जॾहिं तव्हांखे विज़डम आहे, नॉलेज स्पीक्स, विज़डम लिसन्स। विज़डम तव्हांखे ॿुधाईंदो आहे त ॿुधणु इम्पॉर्टेंट आहे, विज़डम तव्हांखे ॿुधाईंदो आहे त हाराइणु इम्पॉर्टेंट आहे, विज़डम तव्हांखे ॿुधाईंदो आहे त अकेलाइप में हुजूम में बि हूंदी आहे। त इहे जेके जॾहिं असां पढ़ंदासीं, जॾहिं मुशाहिदो कंदासीं, जॾहिं सोचींदासीं, ॾिसो न, मतिलबु मुश्किलें इतनी पड़ी कि आसां हो गई, ग़ालिब जो आहे। हा बिल्कुलु बिल्कुलु। यानी तव्हां
यू माण्हू चवंदा आहिनि त ट्राई टू फॉरगेट इट। मां इहो हमेशह खां मां इहो सिखियो आहे मिस ताहिरा त जेके अज़ाब आहिनि, जेके ॾुख आहिनि, जेके ॾोला आहिनि, जेके बि असांजा दर्द आहिनि, उन्हनि खे विसारणु मुमकिन न आहे। जॾहिं तव्हांजो महबूब तरीन शख़्स हिन काइनात मां फिज़िकली गुज़ारे थो वञे त इहो मुमकिन कोन्हे तव्हां उन ॾुख खे विसारे सघो, पर तव्हांखे अकुलु सेखारींदो त इन ॾुख सां गॾु रहणु सिखो। सही सही। यू लर्न टू लिव विद इट। बिल्कुलु यू कैन नॉट फॉरगेट इट। बिल्कुलु आई बिलीव पर तव्हां उन सां गॾु रहणु सिखंदा। त इहो जेको तव्हां चओ था न असां बर्दाश्त कीअं वधाए सघूं था, ऐं तव्हां शायदि इहो सवाल कयो त सबिर कीअं सिखी सघूं था। सबिर सिखंदासूं जॾहिं हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे बारे में पढ़ंदासूं, जॾहिं हुनजी कुर्बानी ॾिसंदासूं, जॾहिं हुननि जो सिर मुबारक नेज़े ते आहे पर हू कलमा गो आहिनि, त इहो सबिर, विञाइण ते सबिर, वरी हासिल करण ते सबिर। रोडियार किपलिंग खे जॾहिं पढ़ंदासीं त तव्हां सभु कुझु दाह ते लॻाए छॾियो, तव्हां खरबपति अरबपति मां पट ते अची किरी पओ, तव्हां फ़क़ीर बणिजी वञो, तव्हां पेनीलेस बणिजी वञो, तव्हां वटि पाई न हुजे, वरी हिमत, वरी हौसलो, वरी दिलेरी, वरी जुरतमंदी, वरी उथी बीहण। ज़बरदस्त। हिन दुनिया में फेल्यूअर रुगो हिकिड़ो आहे जॾहिं तव्हां गिव अप था कयो। सही सही। थॉमस एडिसन जी तव्हां ॻाल्हि कई, 1001 भेरो हुनजो बल्ब ठाहिण जो तजुर्बो नाकाम थियो, 1000 ॿिनि दफ़नि ते लेबोरेटरी सड़ी वई, त उन चयो हाणे चङो थियो, जेको बि ग़लति हो सड़ी वियो, वरी नई सही था वरी नई सही। ज़बरदस्त ज़बरदस्त, कमाल, बहितरीन बहितरीन। अच्छा कांदड़ो साहब, अव्हां खां मां पुछणु चाहींदमि अव्हां जी जेका डेफिनेशन आहे सब्र जी उहा छा आहे? ॾिसो मूं नंढे हूंदे हिकिड़ी कहाणी पढ़ी, स्पेंडर एंड किंग। अच्छा। हुन में हिकिड़ो बादशाह ख़ुदकुशी करणु ईंदो आहे, पोइ स्पेंडर टप ॾियण जी कोशिशि कंदो आहे, हिकिड़ो दफ़ो ॿियो दफ़ो किरी पवंदो आहे, टियों दफ़ो, 6 दफ़ा जॾहिं कंदो आहे त हाणे स्पेंडर थकिजी पवंदो आहे, पोइ चवंदो आहे अञा हिकिड़ो दफ़ो कयां, 7 दफ़ो पहुची वेंदो आहे मथे। बादशाह सोचींदो आहे त हीउ पहुची सघे थो त मां बि कोशिशि कयां, हू वापसि मोटी ईंदो आहे। सब्र लाइ कोशिशि आहे। सभ खां पहिरियां मां जेको तव्हांखे शेर ॿुधायो त कॾहिं पंहिंजे कन थी कॾहिं बि ॿुधिजे, इहो सब्र आहे, ॿुधिजे ॿुधिजे ॿुधिजे, तव्हां हीअं तव्हां हूअं तव्हां हूअं, ॿुधिजे ॿुधिजे। कॾहिं थी जे वाह त माना किथे किथे ॻाल्हाइजे, जीअं पाणी जो मसइलो आहे त ॻाल्हाइजे, उभरी उभरी वार कजे। कॾहिं थी जे कात माना कॾहिं ईअं कात वांगुरु विढ़जे विढ़जे विढ़जे, वेझे न, वेहणो न आहे। कॾहिं थी जे बकरो, कंहिं माण्हू महबूब जे अॻियां बकरो। मिसाल तौरु तव्हांजो प्यारो को तव्हांजो घर जो भाती तव्हां पुछे त किथे वञे एतिरो, तव्हां जज़्बाती थी वञो, किथे जज़्बाती थियणो न आहे। मां आराम सां ॻाल्हाए सघिजे थो त मां गाॾी पे ठाराई, उते देरि थी वई ऐं आयुसि पे मज़े सां आराम सां, हू तव्हांजो चहिरो पढ़ंदो, चहिरे खां पोइ रिलैक्स फील कंदो त न चहिरे ते का अहिड़ी परेशानी वारी तासिर अहिड़ो नथो अचे त का गड़बड़ जे चोरी करण वियो या हेॾे वियो या होॾे वियो, त तव्हांजा ई किरदार आहिनि उहे, तव्हां सां प्यार कनि था तॾहिं तव्हां खां पुछनि था। अॻे खे बि सम्झणु घुरिजे त शक न करणु घुरिजे, इतबार करणु घुरिजे। इतबार जेका वॾी शइ आहे, भरोसो जेको आहे न, उस्ताद जो शेर आहे त भरोसो जो यार त आहे टुटरो, बुखारी ॾियारी तड़पंदो, जग पियो हलंदो, जहान पियो जरकंदो, दिलि टुटी आहे आसमान न आहे टुटरो। वरी उस्ताद बुखारी जो वाक़ियो थो ॿुधायांव, सब्र उस्ताद कीअं कयो, शाइरनि कीअं कयो। ॾिसो अयाज़ बि जेको आहे विसी थियो, उन खां पोइ चई त हाणे भितियूं मूंखे गारियूं थी ॾियनि, पोइ चई त यार थिया यार चवनि था तूं त टुटी पियो आहीं, लोहू पत्थर सेद टुटनि था, मां त रुगो महकार चवनि था तूं त टुटी पियो आहीं। अयाज़ चयो। उस्ताद लिखियो त भिटुनि लाइ जीऊं था, भिटुनि लाइ मरूं था। हिलाल पाकिस्तान में लिखी जियो, भुटनि लाइ जीऊं था, भुटनि लाइ मरूं था। अच्छा। उस्ताद शौकत सिंधी दादूअ में, दादूअ जी बाज़ार में इंटर थींदो तव्हां त शौकत सिंधी हिकिड़ो हूंदो, कॉम्प्रेस हूंदो, उन उस्ताद खे सॾु करे हुनजी इंसल्ट कई उस्ताद जी, त उस्ताद तोखे जेको आहे घट जी नाली में किराइजे, तोखे हीअं कजे, तुंहिंजो कहिड़ो शर कजे, जो तूं भुटनि लाइ तो गीत ॻाईं, हीअं थो करे हीअं थो करीं। उस्ताद महीनो खनि कमरे में पाण खे बंदि करे छॾियो, चई कुझु ॻाल्हाइणो न आहे, मूंखे चुप करे रहणो आहे। अंदरि कमरे में बंदि थी उस्ताद हिकिड़ो शेर ठाहियो त मां शाइरी जे मुल्क जो सुल्तान बि आहियां, ॾींहं को लफ़्ज़ तो धोखो त पोइ दरबान बि आहियां, ज़बर या ज़ेर तां तिरकी किरां थो कंहिं वक़्तु मों भर, ख़ता थी वञे थी आख़िर त मां इंसान बि आहियां। वाह 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 वाह, बिल्कुलु बिल्कुलु। सो सब्र लाइ वरी उस्ताद जो ॿियो शेर बि आहे, तबियत बेवफ़ा किथां आणियां, नई दिलरुबा किथां आणियां, चवनि था ख़ुशि रहो ख़ुशी यारो, नजे हूंदी भला किथां आणियां, असां कोशिश कई खटे क़िस्मत, दवा आई शफ़ा किथां आणियां। सो चवणी इहा बि आहे, सब्र जो सीर तीर न गुस्से तन जो। या हिकिड़ो ॿियो शेर बि यादि थो अचे पियो त हू
मस्जिद वटि हू मंदर ते मोहत थी पियो, हू मस्जिद वटि बीही रहियो, हू मंदर ते मोहत थी पियो, हू मस्जिद वटि बीही रहियो, हलंदो हलो उस्ताद बुखारी दिलबर जो दर अॻिते आ, दिलबर जो दर अॻिते आ। दिलबर जो दर कहिड़ो आहे? सब्र, बर्दाश्त। बिल्कुलु तव्हां सब्र कढंदो, तव्हां हिकिड़ो ॾींहुं गुज़रंदो, ॿियो ॾींहुं गुज़रंदो, तव्हां रस्तो निकिरींदो, खोड़ रस्ता निकिरींदा। तव्हां ते जंहिं इल्ज़ाम हयो हूंदो उहो पाण जेको आहे सोचींदो यार मूं इल्ज़ाम छो हयो, रस्ता निकिरंदा। सही सही लतीफ़ सरकार बि त चयो आहे न, हू चवई तूं मच वाता वराए, अॻ अॻराई जो करे खता सो खाए। सो जेको लतीफ़ साईं ईअं बि चयो आहे त मुंहुं में गाई घटि न त सॼण सभा जो घणो। बेशक जॾहिं तव्हां सोचींदो भई मुंहुं में ई का घटिताई आहे, घटिताई आहे, तव्हां में का घटिताई थी नथी सघे न। इहे इन सबक खे वठी हलंदासीं, असां कॾहिं नाकाम न थींदासीं। सब्र जो दामन जेको आहे छॾणो न आहे। बिल्कुलु 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 बहितरीन, कमाल कमाल। असां अॻियां वधूं था ऐं सरावा खां मां पुछणु चाहींदमि, हीअ जेका हाणोकी सूरत हाल आहे, पाणी असांजो जियापो आहे, पाणी आहे जंहिं ते पाण सर्वाइव कयूं था सिंधी क़ौम, हीअ जेको पाणी जो एॾो सारो इशू आहे ऐं सॼी सिंध यूनाइट थी आहे, पूरो ई जेको असांजे साम्हूं हिकिड़ी ज़बरदस्त स्क्रीन चई सघूं था, हिनखे कीअं था ॾिसो? ॾिसो छा आहे त पाणी जो जेको मसइलो आहे, मां त सम्झां थो सियासी मसइलो बि न आहे, इन द सेंस की उहो असांजी लाइफ लाइन आहे, असांजे जियापे जो मसइलो आहे। पाणी सियासी माण्हू खे बि खपे, गैर सियासी माण्हू खे बि खपे, ग़रीब खे बि खपे, अमीर खे बि खपे, वापारी खे बि खपे, हारी खे बि खपे। बिल्कुलु। त मुंहिंजे ख़्याल में त हिते पाकिस्तान में असांजे मुल्क में वफ़ाक़ी सतह ते इदारा आहिनि, CCI ठहियलु आहे, मुख़्तलिफ़ ॿिया इदारा आहिनि जिते अहिड़े क़िस्म जा इशूज़ जंहिं ते सूबनि खे, छो त असीं फेडरेटिंग यूनिट्स आहियूं, ज़ाहिर आहे असां हिन वक़्तु हिकिड़े वफ़ाक़ियत ऐं हिकिड़े फेडरलिज़म जी शकिल में हिते मौजूदु आहियूं, त उते उन्हनि इदारनि खे बाईपास न कयो वञे। पाणी असांजो हक़ आहे, असांजे हुते ज़बरदस्ती असांजी मर्ज़ी जे ख़िलाफ़ु, असांजे ज़मीर जे ख़िलाफ़ु, असांजी ज़रूरत जे ख़िलाफ़ु, असांजी रज़ामंदी जे ख़िलाफ़ु कंहिं बि क़िस्म जो फ़ैसिलो असां ते न मञियो वञे। असीं हिनखे रद्द करियूं था, असीं हिन जी खुलियल लफ़्ज़नि में मुखालफ़त करियूं था, हिन ते को आर्ग्यूमेंट न आहे। हा इहो आहे त जेके बि मुल्क जा इदारा मौजूदु आहिनि, उन्हनि इदारनि में इन्हनि शयुनि खे खणी वञो, उते सभिनी जी नुमाइंदगी आहे, सभई पंहिंजी ॻाल्हि कनि, ऐं पोइ जॾहिं उन ते जेसिताईं मुकमल रज़ामंदी नथी थिए तेसिताईं ही जीअं कालाबाग डैम जो बि तव्हांखे ख़बर आहे सालनि खां वठी सालनि जा साल हिकिड़ो डिघो अरसो उहा जदोजहद हली ऐं पोइ उहा उन मां जिंद छुटी वई, त हिन वक़्तु बि इहो ई आहे त कैनाल सॼी सिंध हिकु आवाज़ थी वई आहे। सिंध जा सभई मकतब फ़िक्र जा माण्हू, उन्हनि जो कहिड़े बि शोबे ज़िंदगी सां तालुक़ु आहे, उन्हनि सभिनी जो इहो ई आवाज़ु आहे त बाबा असांजे मर्ज़ी जे ख़िलाफ़ु असांजे दरिया मां असां को बि कैनाल न कढियो वञे। हा चिटो ऐं वाज़े मौक़ुफ़ आहे। बिल्कुलु सही। कांधो साहब, तव्हां दरिया जे किनारे खां रहंदड़ आहियो, हिन सॼे इशू खे कीअं था ॾिसो? तव्हां सही चयो आहे त मुंहिंजो ॻोठु जेको आहे उहो बिल्कुलु दरिया जे किनारे ते आहे। बिल्कुलु। ऐं कांधड़ा कॉलोनी हाणे असां पके ते अची विया आहियूं, बंद तरफ़, बंद दरिया वेझोड़ो आहे। मां जॾहिं 1996 में सिंधी अदबी संघ जो सेक्रेटरी हुयुसि तॾहिं कालाबाग डैम जो इशू न हलियो हो, तॾहिं मूं ऐलान कयो त दादू जे अदीबनि खे चवंदासीं तव्हां पुल ते अचो ऐं मोरे जे अदीबनि खे वठी काफ़िलो ऐं वेंदासीं, पुल ते हली धरणो हणी वेही रहंदासीं। पोइ असां पुल ते वेही उहो एतिजाज कयो, अयाज़ गुल जो दौरो, सेक्रेटरी जनरल हो। यानी मां शुरूआत खां वठी करे जॾहिं खां अदब में आयो आहियां त जदोजहद या पाणीअ लाइ, जीअं साईं चयो त लाइफ लाइन जेका आहे असांजी उहा महबूबा ई हूंदी आहे, त उस्ताद चयो आहे जिंद पंहिंजी जान पंहिंजी दिलरुबा तोखे चवां, पर उहे ॿई बेवफ़ा कीअं बेवफ़ा तोखे चवां, कुफ़्र थींदो ख़ुदि ख़ुदा या ॿियो ख़ुदा तोखे चवां, मां वॾे वीचार में आहियां त तोखे छा चवां। सो धरती जी लाइफ लाइन, असांजी लाइफ लाइन जेका आहे बिल्कुलु पाणी आहे, ऐं पाणीअ ते को सम्झो त कोन थींदो। ऐं सिंधी क़ौम हींअर पहिरियों दफ़ो जेको आहे 1 यूनिट खां पोइ या MRD तहरीक खां पोइ सुजाग थी चुकी आहे। हाणे इहो आहे त असांखे उहे 6 केनाल नथा खपनि, छो त कॉर्पोरेट फार्मिंग जेका आहे उन में जेको आहे लखें एकड़ ॿनी जेका आहे इहा आबाद करणु चाहिनि था। भई पाणी तव्हां वटि आहे कोन, हींअर 12,000 क्यूसेक पाणी आहे सखर वटि तव्हां वटि, जेको चवंदा 100 साल जो रिकॉर्ड टुटी वियो आहे, की 100 साल अॻु में 8,000 क्यूसेक हुयो पाणी, उहो साॻियो ओतिरो थो पतो आहे। नसीर मेमण साहब रोज़ जी बुनियाद ते आर्टिकल्स लिखंदा आहिनि, पढ़ंदी आहियां त उहो जेको असां वॾो कंट्रीब्यूशन। बिल्कुलु बिल्कुलु। हाणे हिकिड़े तरफ़ तव्हां असां KPK विढ़ियो वेठो आहे पंजाब सां, KPK टकराव लॻो पियो आहे, ॿिए तरफ़ बलूचिस्तान में तव्हांजी जेको सूरत हाल सुठी कोन्हे का, उते तव्हां विढ़ियो वेठा हो, टे तरफ़ सिंधियुनि खे तव्हां दीवार सां लॻाईंदो। हीअ क़ौम अहिड़ी आहे जो जॾहिं उथंदी आहे न त उस्ताद बुखारी जो शेर आहे त ही कूक सने वार खां खंजर खां तिखी आहे, ही फूक थधी हीर खां ओथर खां तिखी आहे, वहमन जे मुकामनि में सुती पई आहे, लेकिन ही क़ौम उथी पई त पोइ महशर खां तिखी आहे। ही क़ौम हाणे ॾिसो न
ट्रांसजेंडर उथी पिया आहिनि, हा फनकार उथी पिया आहिनि, सही सही ॿार ॿार नौजवान उथी हा, पिया आहिनि, बचो बचो सिंध जो साजिंदा उथी पिया आहिनि, बिल्कुलु। सूफ़ी फ़क़ीर उथी पिया आहिनि, तव्हांजा हारी उथी पिया आहिनि, सभु तबिका उथी पिया आहिनि। न उथियो आहे त सिर्फ़ु वॾेरो न उथियो आहे अञा ताईं। बिल्कुलु वॾेरो छाकाणि त पार्टियुनि वटि जेको आहे उहो ऐं पागारे साहिब बि जा माण्हू जेके आहिनि उहे वॾे पैमाने ते न उथिया आहिनि। असांखे उमेदु हुई त पागारे साहिब एहतिजाज कंदो, पर न। पीपल्स पार्टी जेसि ताईं हुयो डिप्लोमेटिक हुननि जो रवैयो हुयो। हा हा हाणे ॾिठो त असांजो वोट लॻे थो का साज़िश पई थिए। हिकिड़ी तव्हांखे आम ॻाल्हि थो ॿुधायां त उर्दू मीडिया जो पाणीअ सां को तालुक ई कोन्हे, सिंध जे पाणी सां तालुक न आहे। तव्हांखे उहा बि हींअर अहमियत पई ॾे, अहमियत पई ॾे, अहमियत पई जंहिंते ॾे, तव्हां बिल्कुलु, सोचो छो पई अहमियत ॾे। माना पीपल्स पार्टीअ खां इहे 17 साल जी हुकूमत पुॼाणी तरफ़ पई वञे। हा हाणे तव्हां ॾिसो त उन जा तर्जुमान जेके आहिनि उहे जज़्बाती अंदाज़ में ॻाल्हाइनि पिया। ॾिठो त हाणे क़ौम असांजे हथ मां निकिरंदी, असांजे वोट सां खसिजंदो वञे। नजम सेठीअ जो मां कल्ह बि इंटरव्यू ॿुधो त हू चए पियो त हाणे वोट ॼणनि खां वेंदो खसिजी, उहो कॉम्प्रेसन ॾे वेंदो, कुझु GDA ॾे वेंदो, कुझु PTI ॾे वेंदो। त हीअ हाणे घणो वक़्तु पीपल्स पार्टीअ खे नथा हलाइणु चाहिनि, सही सही पर हालतूं एॾियूं सिंध जूं थी वियूं सही आहिनि जो पीपल्स पार्टी जे वज़ीर अला पाण अची प्रेस कॉन्फ्रेंस थो करे ऐं बिलावल खे रोके ऐं हुनखे चवनि था त ऐलान कर ऐलान कर ऐलान कर। ऐं बिलावल जज़्बाती अंदाज़ में हुनखे सॼी ॻाल्हि खे जेको आहे समोए थो, पर को ऐलान कोन थो करे। बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा सर, हिकु शाइर जी बुनियाद ते जेकॾहिं तव्हां दरिया खे ॾिठो आहे, उहो शींहं जहिड़ो गजगोड़ कंदड़ दरिया जॾहिं वञी समुंड सां मिले थो, त उन ख़ूबसूरत दरिया खे, उन्हनि ख़ूबसूरत लहरनि खे अनवर कांदड़ो साहिबु कीअं ॾिठो? मां त उतां खां तक़रीबन जितां खां शुरू थो थिए लद्दाख वारो पासो, उनजे वेझे खां वठी करे दरिया खे ॾिठो आहे। उतां नदियूं वहंदो, किथे वेकिरो आहे, किथे कुशादो आहे, किथे नचंदो हुते, किथे आवाज़ थो करे कड़कदार गरजदार। की दूसाई वारे पासे ॾिठो आहे मूं उतां अहिड़ो हुनजो शफ़ाफ़ पाणी आहे कारगिल भरिसां आहे, उतां मां ॾिठो आहे हिनखे। दूसाई ॾंड में मां ॾिठो आहे हिन दरिया खे जितां शुरू थो थिए। उन सॼे ते सम्झो मुंहिंजी केतिरी शाइरी थियल आहे। उन खां सवाइ जॾहिं वरी हिते असां हुआसीं ॻोठ में, असां रहंदा हुआसीं त दरिया बंद सां लॻंदो हो अची ऐं हुनखे रुणू विझंदो हो बंद खे, ऐं असांजा ॻोठ ॿोड़ी असां पके ते अची वियासीं त दरिया खे तॾहिं त बादशाह चवंदा आहिनि दरिया खे। ऐं हिंदू त एॾी मोहबत कंदा आहिनि जो चवंदा आहिनि त असांजी जेका सहण खां पोइ खाक आहे उहा सिंधू दरिया में जेको आहे, त सिंधू हिकिड़ो मुक़दस दरिया आहे जेको जंहिंजे किनारे ते ऋग्वेद लिखियो वियो, पहिरियों मुक़दस किताब जेको आहे उहो लिखियो वियो। त सिंधू लाइ उन ऋग्वेद में लिखियलु आहे त सिंधू तोमें ॿियूं नदियूं ईअं अचनि थियूं जीअं हिकिड़ी गऊं ॾे उनजा फरड़ा डुकंदे अचनि था खीर पीअण लाइ, त नदियूं ईअं थियूं अचनि। त शाइरीअ में ऋग्वेद खां वठी करे जेके हिंदुनि जा पाक किताब आहिनि उनमें सिंधू जी अज़मत जा उञाण। तुंहिंजी हिकिड़ो मुंहिंजो शेर आहे त ओ कलंदर भिटाई जी नगरी भली, ओए ख़ुशबू समरना जी ककरी भली, तोमें सचल जूं सिटूं बि धड़कनि पियूं, तोमें बेदल जूं वायूं बि करकनि पियूं, तोमें सामीअ जा मटका बि भरजनि पिया, तोमें ख्वाबनि जा खुटका बि ॿुधजनि पिया, तुंहिंजी अज़मत जे आॾो झुकनि थियूं सदियूं, तेज़ तूफ़ान तकड़ियूं वहनि थियूं नदियूं, तुझे माकी त सुराण माकी पवे, तुझे भड़की त मेहरान भड़की पवे, तुंहिंजे रग रग में दरवेश तस्बीहूं पढ़नि, तुंहिंजे चग चग में कतियूं सितारा उणनि, तुंहिंजे विख विख ते वासिंग नाचूं नचनि, तुंहिंजा मेला नफ़ीलूं नगारा वॼनि, तुंहिंजा नांगा मलंगा धमालूं हणनि, तुंहिंजे मस्तनि जी मस्ती अलसी थिए, शाल ख़ुशहाल पंहिंजी बस्ती थिए, तुंहिंजूं सुहिणियूं ससियूं ॼमनि थियूं अञा, तुंहिंजा कूंदर बि माण्हू ॼणनि थियूं अञा, साॻियो सुर हिन साॻियो को धोधो थियो, तुंहिंजी तारीख़ सां केॾो धोखो थियो, साॻियो अंदरि मगर जिगर साॻियो न, ज़हन साॻियो मगर फ़िक्र साॻियो न, तुंहिंजा मोहे जा खंड नज़ारा लॻा, तुंहिंजा आसार कहिड़ा न प्यारा लॻा, तुंहिंजी तहज़ीब कहिड़ी पुराणी लिपी, को त पढ़ंदो ई कणंदो ई राणी लिपी, तुंहिंजी माज़ी जी तारीख़ झिमरियूं हणे, हाल तुंहिंजो न तोखे न कंहिंखे वणे, तोखां कहिड़े ज़ुल्म जी कहाणी पुछां, छा कहाणी आहे पंहिंजी पुॼाणी पुछां। कमाल, ख़ूबसूरत ख़ूबसूरत, इलाही ख़ूबसूरत। अच्छा सर, असां जेको आहे न, अच्छा पहिरीं ब्रेक ते अॻियां वञणु, मूंखे ब्रेक जो चयो वञे, हुन खां पोइ पाण अॻियां वधूं था। शॉर्ट कमर्शियल ब्रेक आहे, ऐं काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अॼु पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान।
व्यूअर्स सभिनी ॾिसंदड़नि खे बि हर भलीकार चवां थी अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहराण में। मां हमेशह चवंदी आहियां अव्हां जो पंहिंजो प्रोग्राम, छाकाणि त हीउ प्रोग्राम अव्हां ताईं पहुचाईंदा आहियूं। अव्हां जूं खोड़ सारियूं कॉल्स बि ईंदियूं रहंदियूं आहिनि, पोयां मूंखे ख़बर पवंदी आहे त तव्हां जूं काफ़ी सारियूं कॉल्स अचनि पियूं। कॉल्स शामिलु करण जी पूरी कोशिशि हूंदी आहे, पर जॾहिं इलाही सुठा इलाही ख़ूबसूरत महिमान हूंदा आहिनि त मां न चाहींदी आहियां त मां विच में इंटरप्ट करियां। मां चाहींदी आहियां त ख़ूबसूरत ॻाल्हियूं अव्हां ताईं पहुची सघनि, छो त विच में जॾहिं उहा ॻाल्हि टुटंदी आहे न त हुन रम्ज़ टुटी वेंदी आहे त पोइ रम्ज़ जोड़ण में थोरो टाइम लॻंदो आहे। अच्छा सर, मां तव्हां खां पुछणु चाहींदमि, हूअं ॾिसो ॻाल्हि थिए पई ऐं अवी पाण पंहिंजी ज़ुबानी चओ पिया त हर मकतब फ़िक्र जो इंसानु निकितो आहे। असां ॿार खे बि निकिरंदे ॾिठो आहे, स्कूल जा स्टूडेंट्स, आलम सगुरा, माना हर मकतब फ़िक्र जो उहो माण्हू निकिरे पियो। पर यूनिवर्सिटी जे स्टूडेंट्स खे त ॾिठो आहे, पर टीचर्स खे कोन ॾिठो आहे। माना छा कारण थी सघे थो? हीउ ऑनर्स उन्हनि ते आहे बिल्कुलु, इहा डिमांड, इहो मुतालबो, इहो दुरुस्त आहे। ऐं असांजूं जेके उस्ताद तंज़ीमूं आहिनि, जीअं कॉलेज में सिप्ला आहे, असां वटि सुट आहे, सलूट आहे, ॿियनि म्यूट आहे, ॿियूं खोड़ यूनिवर्सिटी जूं तारियूं आहिनि, त नेचुरली उन्हनि खे निकिरणो पवंदो। छो त इहो जेको मुआशिरे जी थोरी शिकायत चयो या शिकवा चयो या जेको बि तव्हां जीअं पुछणु चाहियो था, त उहे हिन वक़्त ताईं मुतहरिक थी मुकमल यकजहती सां गॾिजी गॾप जी सूरत में हुननि अञा ताईं इंडिविजुअली थी सघे थो, इंडिविजुअली तक़रीबन सभिनी उस्तादनि पंहिंजे पंहिंजे तरीक़े सां कंहिं नंढड़े नंढड़े ग्रुप जी सूरत में किथे कयो आहे। मूं इहो ॾिठो मेहरान यूनिवर्सिटी जे कुझु टीचर्स खे मूं ॾिठो, कुझु हुननि में ऑफिसर्स बि हुआ, कुझु एम्प्लॉइज़ बि हुआ, उहा वीडियो सोशल मीडिया ते बि अची वई, उन्हनि खे लीड टीचर्स पे कयो। पर टीचर तंज़ीमूं जेके असांजूं ठहियल आहिनि उन्हनि जे तरफ़ां हिकु आवाज़ इन ते अञा आवाज़ न आयो आहे, जेको अचणु घुरिजे। इन ते का बि बाराया नथा थी सघनि। हा हा, अच्छा कांतड़ो साहब खां पुछंदासीं, सर ईअं हुजणु खपे न, मतिलबु टीचर्स यूनाइट थी निकिरणु खपनि न? बिल्कुलु, सप्ला जी तारीख़ शुरू थी वई आहे ऐं 15 तारीख़ सखर में हुननि जी रैली आहे। मां उन्हनि खे पहिरीं सुवालु रखियो त जेके खटे या बाडी, उन्हनि खे चयुमि त तव्हांखे कैनाल वारो इशू रखणु घुरिजे हिन में। हुननि उहो इशू रखियो आहे। हिते हैदराबाद में मां हुननि खे चयो तव्हां कैनाल वारो इशू रखियो, हैदराबाद वारा अञा न रखियो आहे। पर सप्लाई मर्कज़ जेको साईं जी ॻाल्हि आहे त मर्कज़ अञा जेको आहे उनखे इहो इशू खणणु घुरिजे, पेटीएल खे खणणु घुरिजे। जेके 2 लख उस्ताद आहिनि पेटीएल जा ऐं गस्टा वारनि खे जेको आहे हायर सेकेंडरी जा, उहे तक़रीबन 50-60 हज़ार उस्ताद आहिनि। सर थोरो न, पर घणो लेट थी वियो आहे, वजह छा आहे, छा था सम्झो? छाजी लेट थी वई? मतिलबु हिन इशू खे खणंदे लेट न थी वई आहे, उन्हनि खे पहिरीं गॾु अचणु खपे आहे, इहा ख़ामोशी माना छो? लेट इन करे थी आहे जो हुननि खे हुयो इतमाद त पीपल्स पार्टी जेका आहे उहा इन ते, छो त हुकूमत बि नथी वठे ऐं उन्हनि खे इहा ख़बर कोन्हे त उहो ईअं ई चुप करे वेही रहंदी। छो त मूं जेका अंदर जी ख़बर ॿुधी आहे त भाई हिनखे ज़रदारी साहिब खे हुन PA वग़ैरह या कुझु माण्हुनि चयो, वज़ीर आज़म जी टीम चयो त साईं हिकिड़े क़िस्म जो ज़मीनूं आबाद करणु था चाहिनि। ठीकु आहे, मोकिलियो, ॾिसूं था। वरी चयईं त ॿियो दफ़ो चयूं साईं तव्हां कागज़ मोकिलियासीं, हुन चयईं ॾिसूं था हिनखे वरी, पर अथव सेंसिटिव मसइलो। सेंस ईअं करे करे चवनि था सही वठी विया आहिनि उहे कंहिं तरीक़े सां। अच्छा अच्छा, पर हाणे ॻाल्हि इहा आहे त जॾहिं हुन ॾिठो रिएक्शन हिते त पंहिंजी सदारती तकलीफ़, छो त सर मां पाण शागिर्द आहियां ऐं जॾहिं बि टीचर्स खे थोरो बि पिंच कयो वेंदो आहे न त असां हिते स्क्रीन ते वेही करे हुन इशू खे खणंदा आहियूं ऐं सॼी सिंध उथी पवंदी आहे उस्तादनि खे थोरो बि पिंच खे। छो त उस्तादनि जो हिकिड़ो मान आहे, हिकिड़ो मर्तबो आहे। उस्ताद पंहिंजे समाज खे सुधारींदा आहिनि, समाज सुधारक हूंदा आहिनि। थोरो बि उन्हनि खे पिंच कयो वेंदो आहे त सॼी सिंध उथी पवंदी आहे ऐं हीअ पूरी सिंध जो मसइलो आहे, हर इंडिविजुअल जो ही मसइलो आहे। त उस्तादनि खे बि ज़रूरु उमेद कयूं था त सुठो हुननि जे तरफ़ खां बि एहतजाज हूंदो। जीअं मां गुज़ारिश कई त इनफरादी तरह ते उस्तादनि कयो आहे, पर हाणे छा आहे त इन जी जेका ज़िमेदारी अचे थी उहा जेके बि उस्ताद तंज़ीमूं आहिनि, जेके हुननि जी नुमाइंदगी कनि थियूं, जिन्हनि खे हुननि वोट ॾिना आहिनि, जिन वटि हुननि जो मैंडेट आहे, असल में सिरमौर किरदारु हुननि खे अदा करणो पवंदो, अॻियां वधी हुननि खे मोबिलाइज़ करणो। हा बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा, त पीपल्स पार्टी हुकूमत ज़ाहिरी ॻाल्हि आहे त अवाम जो वोट खणी ऐं कामयाबु थी वई आहे, पर वॉट एवर कहाणी छा बि हुजे, कीअं बि जी बि हुजे, कहिड़ी बि हुजे, खटिया ई आहे। पर उन खां पोइ हुननि जेको आहे हिते वेही उन्हनि तंज़ीमुनि में तोड़फोड़ कई आहे। तंज़ीमूं तव्हांजो पेटियल ॿिनि में विरहायल आहे, हिकिड़ो 60 ग्रुप आहे, ॿियो को जतोई ग्रुप आहे विरहायल आहे, हिकिड़ो हिकिड़े ख़िलाफ़ु थो विड़े, ॿियो विड़े। त गस्टा में बि ईअं ग्रुप बंदी आहे, सप्ला में बि ग्रुप बंदी आहे। जेके इलेक्शन थी वई उहा उनखे ॿियो ग्रुप धड़ो जेको आहे नथो वञे, इन जे करे उहे विरहायल आहिनि पाण में। हाणे पीपल्स पार्टी खे जॾहिं हिननि जी ज़रूरत पई आहे, हिननि धड़नि जी, हिननि जी यूनाइट थियण जी, मुतहद थियण जी, तॾहिं हिन को उहे यूनाइट थी सघनि था। अच्छा सर, मां हिते ज़रूरु एड करणु चाहींदमि, मूं अयाज़ लतीफ़ पलीजा साहिब जो हींअर रीसेंट हिकिड़ो इंटरव्यू ॾिठो पिए नेशनल टेलीविज़न ते, त उन्हनि चयो, उन्हनि खां सुवालु कयो वियो
पोयां जेके किसा गुज़रिया आहिनि त तव्हांजी पार्टीज़ छो टुटियूं या तव्हां हिक ॿिए ते छो पे वार कयो, त उन्हनि माना हिकिड़ो मूंखे रिग्रेट नज़र आयो। त उन्हनि चयो उन टाइम में थियणी खपे आहे, असांखे यूनाइट थी करे पंहिंजे हक़नि ते पंहिंजे वसीलनि ते पंहिंजी मादनियात ते ॻाल्हाइणु खपे आहे। त हिन टाइम में बि सभु जेके बि असांजा जहिड़ा आहिनि जेके बि मसइला आहिनि उन्हनि सभिनीनि खे साइड ते रखी सभु शयूं थी वेंदियूं बाद में हल थी वेंदियूं। पर हींअर जेको असांजो इशू आहे सभिनी खे गॾु उथणु खपे ऐं असांजा उस्ताद उथंदा ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहो हिकिड़ो मज़बूत असांजो अञा वधीक केस थींदो, छो त उस्ताद शौर ॾींदड़ हूंदा आहिनि, उन्हनि जो जेको ज़हन हूंदो आहे उहो शौर वारो हूंदो आहे। अच्छा, उनखां अलावा सर मां तव्हां खां पुछणु चाहींदसि त हीउ जेको ओवरऑल असांजे सिस्टम पंहिंजो एग्ज़ाम्स जो आहे जहिड़े तरीक़े सां कंडक्ट कया वञनि था, उनखां पोइ जॾहिं यूनिवर्सिटी में स्टूडेंट्स अचनि था त स्टूडेंट्स स्टार्टिंग में फर्स्ट ईयर वारे फेज़ में कीअं हूंदा आहिनि? ॾाढा अनसर्टेन हूंदा आहिनि, गैर यकीनी जो शिकार हूंदा आहिनि ऐं साॻे वक़्तु हिकिड़े कॉलेज जहिड़े सिस्टम खां आया हूंदा आहिनि जिते हुननि खे इंडिपेंडेंट लर्निंग, सेल्फ रिलायंस, पाण ते भाड़णु, सेमेस्टर सिस्टम जे डायनेमिक्स खे सम्झणु ऐं इहो सम्झणु त उस्ताद जेके यूनिवर्सिटी में आहिनि उहे सिर्फ़ु फैसिलिटेटर हूंदा आहिनि, सिर्फ़ु रहबर हूंदा आहिनि। हू ईंदा आहिनि, तव्हांखे किताबनि जा नाला ॾसे सघनि था, बुनियादी शयूं तव्हांखे इंफॉर्म करे सघनि था, पंहिंजे लेक्चर में बुनियादी तरीक़ा तव्हांखे ॿुधाए सघनि था। पर घणो तणो यूनिवर्सिटी में जेको ॿारु अचे थो उनखे जेका सेल्फ स्टडीज़ आहे, जेको सेल्फ रिलायंस आहे, पंहिंजो पाण ते भाड़णु आहे, सेल्फ मैनेजमेंट आहे, सेल्फ एवेल्यूएशन आहे, सेल्फ क्रिटिसिज़म आहे, उन तरफ़ वञिणो थो पए। त इहो जेका विथी रहे थी उनखे सम्झण में उन्हनि खे कुझु 2-3 महीना लॻी वञनि था। पर अव्हांखे इहा ॿुधी ख़ुशी थींदी त असां हाणे पंहिंजे जेको पार्ट 1 में सिलेबस में हिकिड़ी वॾी तब्दीली कई आहे। असां हुन में कुझु कोर्सिस अहिड़ा खणी आया आहियूं जेके इन गैप खे जल्दी भरीनि। जीअं हिकिड़ो कोर्स आउं पढ़ायां थो 21st सेंचुरी स्किल्स जो आहे, जंहिंजो डायरेक्टली अंग्रेज़ी ॿोली या अंग्रेज़ी अदब सां तालुक़ु न आहे, पर इहो सम्झंदे, इहो महसूसु कंदे त असांजे नौजवाननि खे हिन वक़्तु 21st सेंचुरी स्किल्स जेके कामयाबु करे सघनि थियूं, हिन 21वीं सदी जे ऐं 22वीं सदी में जेके शयूं असांखे मददगार साबित थी सघनि थियूं, उन्हनि में 4 C's ऑफ 21st सेंचुरी इलाही घणियूं शयूं आहिनि, पर आउं 4 C's जो ज़रूरु ज़िक्र कंदुसि, जंहिंमें क्रिटिकल थिंकिंग आहे हिकिड़ी सी, ॿी कम्युनिकेशन आहे, टी क्रिएटिविटी आहे, चौथी कोलैबोरेशन आहे। त असां हिन तरफ़ इहो ॿारनि खे इहा हिकिड़ी ॾुखियाई थींदी आहे त पाण कीअं पढ़िजे, स्टडी स्किल्स कहिड़ियूं खपनि, नोट्स कीअं ठाहिजनि, प्रेज़ेंटेशन्स क्लासरूम में कीअं ॾिजनि, रिसर्च वर्क खे कीअं अडॉप्ट कजे, लेक्चर्स खे कीअं सम्झिजे, रेफरेंस बुक्स कीअं पढ़जनि। त उन जे लाइ असां वरी स्टडी स्किल्स जो कोर्स बि शामिलु कयो आहे। त इहे जेके 2 वॾा कोर्सिस आहिनि, कीअं पढ़िजे, यूनिवर्सिटी जी पढ़ाई, कॉलेज जी पढ़ाई खां त उन्हनि विथियुनि खे भरण जे लाइ हिन वक़्तु HEC जी सतह ते बि इलाही घणियूं तब्दीलियूं आयूं आहिनि ऐं साॻे वक़्तु असां पंहिंजे इंस्टीट्यूट में बि हिकिड़ा अहिड़ा नवां कोर्सिस, जदीद कोर्सिस आंदा आहिनि ऐं सीनियर मोस्ट टीचर्स खे ॾिना आहिनि त जीअं नौजवान पंहिंजो पाण ते भाड़णु सिखनि, यूनिवर्सिटी जी तालीम जे मैकेनिज़म खे सम्झनि ऐं पंहिंजो पाण खे मैनेज करणु, पंहिंजे टाइम खे मैनेज करणु, पंहिंजी ज़िम्मेवारियुनि खे मैनेज करणु सिखनि। बिल्कुलु बहितरीनु, तमामु ख़ूबसूरत अंदाज़ में आंसर ॾिनो आहे। सर मां तव्हां खां इहो बि पुछणु चाहींदमि, माशाअल्लाह सां तव्हां दुनिया केॾो ख़ूबसूरत अंदाज़ में ॾिठो आहे, घुमियो आहे, दुनिया घुमण खां पोइ बि पंहिंजी मिटी सां उहा मोहबत इहा अंदरि में कीअं पैदा थिए थी? माना ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हिकिड़ो दुनिया खे काफ़ी माण्हू ईअं हूंदो आहे त जॾहिं ॿाहिरि निकिरंदा आहिनि त उहे पोइ ॿाहिरि जा ई थी वेंदा आहिनि, अहिड़ा बि असां माण्हू ॾिठा आहिनि। जी, असुल में छा आहे त शाह अब्दुल लतीफ़ जो शेर आहे न त सजन ऐं साणे कंहिं अणासीअ विसरे, हैफ़ तनी खे उहे वतन जन विसारियो। 2 ॻाल्हियूं ॾाढियूं ज़िंदगी में इम्पॉर्टेंट आहिनि, हिकिड़ियूं आहिनि पर, विंग्स, ऐं ॿियूं आहिनि रूट्स, पाड़ूं। छो त जॾहिं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जो इहो शेर पढ़ां थो, मथनि टुबक टुबकड़ा चिकंदड़िया अचनि, खुड़ियूं खेह भिकलियूं, पघर सिर पेरनि, इहो वड़ वेड़ी चनि, मूं लोॾाई लखिया, मां पंहिंजा मारू, पंहिंजा ॾोथियड़ा, पंहिंजा सांघियड़ा, पंहिंजा झांगियड़ा, पंहिंजा मिट, पंहिंजा अज़ीज़, पंहिंजी रत, पंहिंजी धरती जा माण्हू, उन्हनि जी लोॾ मां ई सुञाते वरिता। त इहे माण्हू जेके वञनि पिया, इहे मुंहिंजा मुंहिंजा आहिनि, इन्हनि जे दिले जे मथां दिलो, दिले जे मथां दिलो, दिले जे मथां दिलो पियो आहे ऐं इहे लुॾंदा पिया अचनि, इन्हनि जी खुड़ियुनि में खेह आहे, मिटी आहे। त मां त सम्झां थो त जेतिरो तव्हां ॿाहिरि वञो था ओतिरो तव्हांखे पंहिंजी यकीन पुछो। ऐं तव्हांखे ॿुधायां थो, जेकॾहिं असांजी सिंध जो, पाकिस्तान जो टूरिज़म डेवलप थिए त असां दुनिया जे कंहिं बि मुल्क खां घटि न आहियूं। तव्हां ॾिसो न हू छा था कनि, तव्हां आउं दुबई वियुसि रिसेंटली, उते हिकिड़ो खुर्फ़ खान जो इलाइक़ो आहे, उते ईअं जबल आहिनि जीअं पाण हैदराबाद खां निकिरूं था त सेवण वटि खीरथर जो जबल जो सिलसिलो शुरू थो थी वञे। हुननि उते आर्टिफिशियल ढंढूं ठाहियूं आहिनि, पखी विहारिया आहिनि, ग्रिल्स लॻायूं आहिनि, पिकनिक पॉइंट्स ठाहे छॾियूं, बहितरीनु नंढड़ा नंढड़ा पेचरा रस्ता ठाहे छॾिया आहिनि, माण्हू अचनि था, पसार कनि था, मोहबतूं कनि था, खाइनि था, पीअनि था। सिंध त एॾी शाहकार आहे, जंहिं कुंड में वञो, जंहिं कुर्छ में वञो, जंहिं पासे वञो, हिकिड़े फितरती निज़ारनि सां भरी पई आहे, सिर्फ़ु मालिकी जी ज़रूरत आहे। बिल्कुलु बिल्कुलु। त मां आख़िर में इहो चवणु चाहींदुसि
त जीअं तव्हां पुछो था त मुंहिंजो इलाही मुल्कनि में वञणु थियो आहे, उन खां पोइ बि मां पंहिंजी सिंध धरती सां छो थो मुहबत कयां त इहो दर्स मूंखे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ॾिनो आहे, इहो दर्स मूंखे फ़लसफ़े ॾिनो आहे, इहो दर्स मूंखे हितां जे साईं अनवर साहिब जीअं शाइरी पढ़नि पिया उन शाइरी ॾिनो आहे, उन्हनि कहाणियुनि ॾिनो आहे, उन अदब ॾिनो आहे। छो त अदब जेको आहे न कंहिं बि क़ौम जो, उहो अदब असल में उनजो असुलु सूंहं आहे, उहो उनजो राहबर आहे, उहो उनजे अॻियां थी हले थो, उहो उनखे ॿुधाए थो तूं केरु आहीं, तूं छा आहीं, तूं केॾां वेंदे। बिल्कुलु बिल्कुलु लतीफ़ सरकार चयो आहे न, पढ़िया कड़िया की न की तोड़े पढ़नि चीन, बिना हुब हबीब जे कुझु न मिलंदुनि कीन। ऐं आख़िरी हिकिड़ो शइ तव्हांजी इजाज़त सां चवणु चाहींदुमि, जेको ॾिसो उन में चए थो मारवी थी चवे, लोक वञी को चोए मुंहिंजे मारूअड़नि खे, हूअ कैद में आहे, चए थी हे न्यापो खणी पहुचायो, चए थो लोक वञी को चोए मुंहिंजे मारूअड़नि खे, छांगा छिनो छेलड़ो जे कहीं जो होए। जेकॾहिं कंहिं वलर मां हिकिड़ो छेलो रस्तो भुलिजे निकिरी थो वञे त सॼो ॻोठु वञी उनखे ॻोल्हे था अचो। लोक वञी को चोए मुंहिंजे मारूअड़नि खे, छांगा छिनो छेलड़ो जे कहीं जो होए, सही वलोड़ जे सोए आऊं कीअं हुयसि विसरी। मां कीअं विसरी वयसि, मयार त ॾिसो मारवी। बिल्कुलु बेशक बेशक त धरती साईं सभु कुझु आहे। बिल्कुलु बिल्कुलु ईअं ई आहे। अनवर सागर कांदड़ो साहिब खां का शाइरी ॿुधंदासीं, एॾी ख़ूबसूरत गुफ़्तगू थी आहे त जेकॾहिं तव्हां उस्ताद बुखारी खे पढ़ो त ॾाढो सुठो रहंदो, ख़ूबसूरत रहंदो। हिकिड़ो शाइर वेठो हुजे उहो न ॻाल्हाए, इहो मुमकिन न आहे। बिल्कुलु बिल्कुलु धरती जेका आहे न, उस्ताद जो शेर आहे त घिटनि में घणियूं ई मकालूं ॿुधां थो, घिटनि में घणियूं ई मकालूं ॿुधां थो, चवनि था त कंहिं ते चरियो थियो वतां थो, धरती ओ सरती मां ख़ुदि ई वञा थो, कसम तुंहिंजे सिर जो मां तोते मरां थो, तूं मतलूब महबूब प्यारी हसीना, तूं ससई तूं नूरी तूं लील, तूं ससई तूं मुमल तूं नूरी तूं लीला, ओ धरती ओ सरती मां ख़ुदि ई वञा थो, कसम तुंहिंजे सिर जो मां तोते मरां थो, करण कुर्ब तोसां मुसीबत वॾी आहे, मगर दर्द तो वारो दौलत वॾी आहे, ओ धरती ओ सरती मां ख़ुदि ई वञा थो, कसम तुंहिंजे सिर जो मां तोते मरां थो। हाणे सिंध धरती जेका आहे, हिकु तरफ़ समुंड आहे, ॿिए तरफ़ थर आहे, टे तरफ़ तव्हांजो जेको आहे अछड़ो थर आहे, टे तरफ़ तव्हांजो जेको आहे कोहिस्तान आहे, दरियाव आहे, तव्हांजो उत्तर आहे, भाङा जे ख़ूबसूरत आहिनि। हिकिड़ो दफ़ो मां जलाल खट्टी कॉन्फ्रेंस में विस्पे ॻोठु, असां हुते दादू जे भरिसां पीर तरो मोंदर आहे हिकिड़ो, मोंदर माना काठ जो कमु, उनजे भरिसां पीर तरो जी मज़ार आहे, उते जलाल खट्टी दफ़न आहे, सुगड़नि जो बानी, उते असां मेलो कराईंदा हुआसीं, रुगो ॿोली सिखण लाइ, खटुनि ते विया रहे मेलो हुयो सॼो। उते अलाना साहिब खे वठी वियुसि, अलाना साहिब जा लकीअ जबल वटि पहुतो, मुंहिंजी हीअ जबल ॾिसी थो केॾा ख़ूबसूरत आहिनि, मां चयो ॾाढा ख़ूबसूरत आहिनि, ज़बरदस्त आहिनि। वरी ट्रेन पई वञे, चई ॾिस ट्रेन जो मंज़र, मां चयो साईं असां शाइर माण्हू इहो ट्रेन जो मंज़र केॾो न वणंदो, चई हिकिड़ी अंग्रेज़ आई जर्मन हुई, चई उहा जॾहिं गाॾी बीहारी ऐं चई ढुणंदी वई ॾिसंदी, चई अहिड़ो मंज़र मूं हीअ खीर जहिड़ा नज़र था अचनि सॼा जबल, अहिड़ो मंज़र किथे न ॾिठो आहे मूं। उस्ताद बुखारी जो तव्हां चयो त शेर, त उन ते उस्ताद बुखारी जो शेर आहे, ॿुधो। हा हा बिल्कुलु। पढ़ियो अथमि अॻे खां अॻे खां अॻे, पढ़ियो अथमि अॻे खां अॻे खां अॻे, असीं जेके कोठियूं था अॼुकल्ह अज़ल, अनासुर त अणहूंद माहूंद थी, कयो अणमल पाणू आणो अमल, कॾहिं थियो कीअं थियो का कल न आहे पर, बढ़िया सिज पाणी ज़मीनूं जबल, उथिया तेज़ तूफ़ान बर्फ़ूं ॻड़ा, उठा मींहं अनंत ॿोॾूं उथल, न थर हो न बर हो न काछो कचो, सखर लाड़ काणो ठटो पिण ॿुॾल, सुकरे जो सनड़ो सियो कोन हो, सॼी सिंध हुई समुंड हेठां सुतल, तॾहिं तो ई सिंधू जा पहिरियां पहाड़, खयों पंहिंजो खुददार घाटो आगल, लकी जा जबल ओ लकी जा जबल, हमालो घणो ई ड्रिगेरो वॾेरो। भुट्टो साहब चएसि थो, माना हमालो आहे न भुट्टो, जीएम सेठ खे थो चए, हमालो घणो ई ड्रिगेरो वॾेरो, मगर तुंहिंजी अज़मत आॾो नंढेरो, अॻियां तुंहिंजे हू ॿार ॿोधो अबल, लकी जा जबल ओ लकी जा जबल, तो शमनेन बुझैरा जी सुसपुस ॿुधी, तो बंधान सीसम जी उॾ ॿुधी, जो ॾाढो सो गाबो जो सोलो सो सल, लकी जा जबल ओ लकी जा जबल। त लकी जे जबल जे, छो त हिते सिंध में जेको पहिरियों पहिरियों जबल ज़ाहिर थियो उहो लकी जो जबल ज़ाहिर थियो, त उस्ताद उन जे खे ॾिसी इहो चयो आहे। त उस्ताद जी बि वतन जे बारे में शाइरी त अज़ीम आहे, पर लतीफ़ जी ॾिसो न, सुर मारवी सॼो जेको साईं शेर पढ़िया पे, हिकिड़ो बेत मूंखे ॾाढो वणंदो आहे, जेको मां सदा ई पढ़ंदो आहियां। मारवी जॾहिं अंदरि बंदि हुई,
हा त उहो शेर हिकिड़ो अहिड़ो ज़बरदस्त आहे त करियो मुहाड़ बलीर ॾे उभियाई आहे मथे ॾिनसि मारवे सा लोही न लाहे हा हा सूमरा साहे सतीअ विझ संगरू त वतन या उस्ताद बुखारी जो शेर आहे त सगो बि न आहे संगर बि न आहे संगर बि न आहे छिना ही नातो छिनी न सघंदुसि छीनी न सघंदुसि शरीर तां खल लही न सघंदी बदन मंझां दिल कढी न सघंदुसि वरी वरी छो करी थी पार त गयूर थंज ते यकीन रख तूं वाह वाह तरार कंहिंजी सही सघां थो मयार तुंहिंजी सही न सघंदुसि वाह सगो बि न आहे संगर बि न आहे छिंडा ही नातो छिंडी न सघंदुसि वाह सो धरतीअ सां जेको नातो हूंदो आहे न उहो छिनण जहिड़ो न हूंदो अयाल चयो न आयो मौत रूह मरी वियो जिस्म थियो आज़ाद बिल्कुलु आयो मौत रूह मरी वियो जिस्म थियो आज़ाद मिट्टी अवल मिट्टी आख़िर मिट्टी ज़िंदाबाद वाह बिल्कुलु ईअं ई आहे बिल्कुलु ईअं ई आहे हिन में रूस में ईअं थींदो आहे जी, जॾहिं जी। कंहिंजो ॿारु मरी वेंदो आहे त उहा माउ पंहिंजो मुंहुं कवर कंदी आहे ढके छॾींदी आहे कपिड़े सां त हिकिड़ो माण्हू वयलो रसूल हमज़ा तोफ़ मेरा दागिस्तान में इहो लिखियो आहे त काफ़ी सालनि खां पोइ हिकिड़ो माण्हू जर्मनी खां मोटियो त हुनखे हिकिड़ी अची माउ मिली हुन चयुसि त मुंहिंजो पुटु जर्मनी हलियो वियो हो उहो तोखे किथे गॾियो त हुन चयुसि हा तुंहिंजो पुटु मूंखे मिलियो त चई अच्छा पोइ यकीननि तोसां रूसी दागिस्तानी ॿोली में ॻाल्हायो हूंदई त हुन चयुसि न इन ॿोली में मूंसां न ॻाल्हाई मूंसां जर्मन ॿोली में ॻाल्हाई त माउ कपिड़ो पंहिंजे मुंहं जे अॻियां ॾेई हटाए छॾियो हा हुन चयो मुंहिंजे लाइ मरी वियो सही सही त असीं असांजी ज़िंदगी असीं आहियूं ई ॿोली सां बिल्कुलु आहियूं बिल्कुलु ई धरती सां बिल्कुलु अच्छा ही टॉपिक अहिड़ो आहे जो हुन ते जेतिरो ॻाल्हाइजो ओतिरो घटि आहे पर वक़्त जूं घड़ियूं मूंखे बिल्कुलु बि व्यूवर्स वधीक इजाज़त न पियूं ॾियनि लास्ट में मां मैसेज वठणु चाहींदमि ॿिन्हिनि आयल मौजूद महिमाननि खां फ़हमीदा रियाज़ चयो आहे त ये वक़्तु नहीं फिर आएगा तुम अपनी करनी कर गुज़रो जो होगा देखा जाएगा सो चाहींदसि त वक़्त जी अहमियत ते अव्हांजो मैसेज हुजे ऐं तमामु स्टूडेंट्स जेके एग्ज़ाम्स ॾियनि पिया उन्हनि जे लाइ पेरेंट्स जे लाइ टीचर्स जे लाइ तव्हांजो मैसेज हुजे जी मुंहिंजो मैसेज इहो आहे त पंहिंजे ॿारनि खे ॿार सम्झूं पंहिंजे ॿारनि खे इनखे सुठे ख़राब जे चकर में न पऊं सही मोहबतूं ॾियूं मोहबत करियूं उमेद ॾियूं नंबरनि जे लाइ उन्हनि खे परेशान न कयूं पोज़ीशन खणण जे लाइ उन्हनि खे परेशान न कयूं उन्हनि खे बीमार न कयूं उन्हनि जे लाइ अज़ाब पैदा न कयूं हुननि खे चऊं त तव्हां सिर्फ़ु पंहिंजो बेस्ट ॾियो एज़ लॉन्ग एज़ यू कैन गिव योर बेस्ट इन करे हिन दुनिया में असांजी उमिरि एवरेज उमिरि पाकिस्तान में एशिया में माण्हुनि जी 65 खां 70 सालनि खां वधीक न आहे इन करे कुझु उसूल ठाहियूं कुझु मामलात कयूं कुझु पंहिंजे ज़मीर सां क्लियर थियूं कुझु पंहिंजे ज़हन सां क्लियर थियूं मोहबतूं विरायूं मोहबतूं ठाहियूं 65 सालनि जी ज़िंदगी 4000 सालनि जी ज़िंदगी न आहे इन करे इहे नफ़रतूं इहे कदूरतूं इहे मुक़ाबला इहे एम्बिशन्स इहे गैर इंसानी ॻाल्हियूं इहे गैर अख़लाक़ी ॻाल्हियूं इहे सभु जेके असांखे हिक ॿिए खां विछा कनि थियूं धार कनि थियूं रिश्ता टोड़नि थियूं घर तबाह कनि थियूं नीस ऐं नाबूद कनि थियूं 65 सालनि जे लाइ 65 सालनि जेतिरो खपे उहो गंजा ख़ुशी सां ज़िंदगी गुज़ारे ओवरलोडेड न थियो जी बिल्कुलु बहितरीनु बहितरीनु ॾाढो ख़ूबसूरत ॾाढो सुठो तव्हांजो मैसेज ऐं तव्हांजो कांदड़ साहिबु मैसेज वठणु चाहींदासीं छा मैसेज हूंदो नफ़रतूं असांखे ख़तमु हा, करणु बिल्कुलु। सभिनी खे नफ़रत उहा सिगरेट आहे जेको पाण बि सड़े थो ऐं तव्हांखे बि साड़े थो तव्हां नफ़रतूं जेतिरियूं विराईंदो ओतिरो तव्हांखे उहो दोज़क जो रूप नज़र ईंदो ऐं तव्हां पाण खे दोज़क में महसूसु कंदो मोहबतूं विरायो ॿियो जेके रिश्तनि जा धागा आहिनि कचा धागा उन्हनि खे बचायूं रिश्तनि खे मज़बूत उलझायूं न बिल्कुलु मज़बूत कयूं पंहिंजे ॿारनि खे टाइम ॾियूं ऐं जंहिं जंहिं शोबे में आहियूं उस्ताद आहियूं त उते महिनत कयूं कुझु बहितरी आणियूं इदारनि खे बचायूं इदारा सॼा जेके आहिनि उहे ज़वाल तरफ़ आहिनि सही सही जे सियासत आहे त उहा ज़वाल तरफ़ आहे ॿियो हिन वक़्तु जेको आहे जेको माण्हू जंहिं जॻह ते वेठो आहे उहो पाणीअ लाइ जदोजहद करे सही पाणी असांजो लाइफ लाइन बि आहे ज़िंदगी बि आहे आजपो बि आहे दरिया न रहंदो पाण न रहंदासीं तव्हां पढ़ियो हूंदो त कलोड़नि जेको शहर मटाया पिए हर हर ख़ुदाबाद ॿी ख़ुदाबाद टी ख़ुदाबाद उहो पाणी जे करे तब्दील पिया कयूं त पाणी हूंदो त सिंध बि हूंदो जी बिल्कुलु छो त सिंध जी माना असांजे पाणी जीअं दरिया आहे। बहितरीनु बहितरीनु तव्हांजो ॾाढो सुठो मैसेज मुंहिंजी पूरी टीम लास्ट में सुबुह मेहरान जे लाइ कुझु कॉमेंट्स वठणु चाहींदी आहे सर मां तव्हां खां कॉमेंट्स वठणु चाहींदमि सुबुह मेहरान जे लाइ का टीम जे लाइ हा मुंहिंजी पूरी टीम ॿुधणु चाहींदी आहे सुबुह मेहरान जे लाइ कॉमेंट्स कुझु सुबह महिराण मां सम्झां थो त मुंहिंजी असांजे लाइ हमेशह खां हिकिड़ी आथत आहे मोहबत आहे हिकिड़ो अहिड़ो प्लेटफॉर्म आहे जितां दुनिया जूं ख़ूबसूरत तरीन ॻाल्हियूं थियनि थियूं तव्हां सभु जस लहणो मां जॾहिं बि आहियां so much. हिते मूंखे मोहबतूं मिलियूं आहिनि इज़तूं मिलियूं आहिनि मान मिलियो आहे शान You मिलियो deserve much more. आहे ऐं असां चाहियूं था त अलाह करे जीअं जहिड़ो हिन जो नालो आहे अहिड़े तरीक़े सां हीउ चैनल तरक़ी करे आमीन जी, ऐं कामयाबियूं माणे कामयाबियुनि जा थैंक यू नवां सो मच दास्तान तव्हांजे वक़्तु ॾियण जा ऐं अव्हांजी महिरबानी जा त असां हूअं ई इलाही वॾा मथा आहियूं सर मुर्तज़ा मजबूर साहिब जी मोहबतुनि जा
असां बिल्कुलु, हमेशह बिल्कुलु। मक़रूज़ आहियूं बिल्कुलु सदाईं तव्हां खां मोहबत हमेशह में न। सिखियो आहे असांजो उस्ताद आहियो तव्हां ऐं तव्हां ईंदा आहियो त वाकई दिलि एॾी वॾी थी वेंदी आहे। सच पुछो आई वॉज़ नॉट फीलिंग वेल, पर जॾहिं मां तव्हांखे ॾिठो सर खे ॾिठो त मूंखे लॻो त अॼु जो प्रोग्राम ॾाढो सुठो मुंहिंजे व्यूवर्स ताईं पहुचंदो ऐं माशाल्लाह सां कामयाबी सां ई प्रोग्राम अव्हां ताईं पहुतो आहे। ॿीहर बि अव्हां जे वक़्तु ॾियण जी आउं थोराईंदी आहियां। सर तव्हांजा हिकु ॿ कमेंट ऐं पोइ वरी पंहिंजे पुॼाणी ते पहुचूं असां। दोस्त गुलकुंदर साहब चवंदो आहे, जी। अदीब राइटर आहिनि उहे, उहो चवंदो आहे त जेसि ताईं माण्हुनि खे ख़बर पए त तव्हांजी अज़मत छा आहे, तव्हांजो किरदारु छा आहे, तव्हांजी अहमियत छा आहे, तेसि ताईं माण्हूअ जो जेका आहे ज़िंदगी शाम थी वेंदी आहे। हा सो मूंखे तव्हां सुबुह ॾिनो आहे हिते, मूंखे शोहरत जेका मिली आहे घणी खां घणी जेका आहे उहा सुबुह मेहरान जे करे मिली आहे। मां जॾहिं रखंदो आहियां पंहिंजी शाइरी सुबुह मेहरान में पढ़ियल या सुवालनि जा जवाब रखंदो आहियां त हज़ारे जेके आहिनि उहे कमेंट या लाइक सोशल ईंदा मीडिया ते आहिनि। माण्हू ॾिसनि त था। ज़ाहिरी ॻाल्हि आहे मूंखे हिते मज़ो आयो आहे जॾहिं बि मां शाइरी पढ़णु हुजे या सुवालनि जा जवाब ॾियण में, त सुबुह मेहरान जे वसीले मां सिंध जे माण्हुनि ताईं पहुतो आहियां, होटलुनि ते पहुतो आहियां, ओताकुनि ते पहुतो आहियां, घर घर पहुतो आहियां। बहितरीनु सुबुह मेहरान वाक़ई हिकिड़ो घर वांगुरु ई महसूसु थींदो आहे ऐं सिंधी क़ौम जी तर्जुमानी कंदड़ ही प्रोग्राम आहे। थैंक यू सो मच। तव्हांजा एॾा ख़ूबसूरत लफ़्ज़ असांजे प्रोग्राम में शामिल थिया। तव्हांजे वक़्तु ॾियण जी आउं बेहदि थोराईती आहियां, ॿिन्हिनि महिमाननि जे वक़्तु ॾियण जी थोराईती आहियां ऐं पंहिंजी एंटायर टीम जी शुक्रगुज़ार आहियां। यकीनन उन्हनि जी महिनत सां ही प्रोग्राम अव्हां ताईं व्यूवर्स पहुचंदो आहे। मूंखे ॾींदो इजाज़त, मुंहिंजी एंटायर टीम खे ॾींदो इजाज़त, मुंहिंजे आयल मुअज़्ज़िज़ महिमाननि खे इजाज़त ॾींदो, पंहिंजे दुआनि में रखंदो यादि। अल्लाह निगहबान।